बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह साण धरती सां गॾु सोराब सुमरो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। नाज़रीन, धरती टीवी जे हिन मॉर्निंग शो में जीअं तव्हांखे ख़बर आहे असां तमामु बहितरीनु महिमान ईंदा आहिनि। रोज़ानो उन्हनि सां कचहरी थींदी आहे, ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे, उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में स्ट्रगल जेका उन्हनि कई आहे उन्हनि जे बारे में ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे। अॼु बि असां तमामु बहितरीनु महिमान आयल आहिनि। असांजो पुराणो दोस्त, ॾाढो सुठो डायरेक्टर, एक्टर हुसैन शेख साहब अॼु असां सां गॾु आहे। असांजे प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था। वॾे अरसे खां पोइ माण्हू ॾिसंदा हूंदा अॼु तव्हांखे स्क्रीन ते, हिकिड़ो वॾो गैप अची वियो। हा न, ॾिसंदा रहनि था, चोथे महीने 6 महीने स्क्रीन ते अचूं था। अचानक जेको ॾिसण वारो हूंदो आहे न माण्हू, हीउ अञा जीअरो आहे, ईअं बि चवंदा आहिनि न माण्हू अक्सर। हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं फ़कीर इनायत बुरड़ो बि असां वटि वेठो आहे, ॾाढो सुठो म्यूज़िशियन आहे। ऐं ज़ाहिर आहे म्यूज़िशियन आहे त सिंगर बि गॾु हुजे ज़रूरु। माण्हू सम्झंदा हूंदा या हुसैन शेख ॻाईंदो अॼु, या सिंगर कोई न आहे त शायदि सोराब सुमरो ई ॻाईंदो। कॾहिं कॾहिं थींदो आहे सिंगर न ईंदो आहे कोई त पोइ मूं ते ॿार अची वेंदा आहिनि, पोइ मिड़ेई जेको आहे हल्को फुल्को आवाज़ु उहो ॻाईंदा हुन में। पर असां वटि अॼु तमामु ज़बरदस्त नई टही जो उभरंदड़ सिंगर बि आहे, पाण होस्ट बि आहे, एक्टर बि आहे। साजिद अली हैदरानी साहब अॼु असां सां गॾु आहे। साईं वॾी महिरबानी तव्हां आयो असांजे प्रोग्राम में। बिल्कुलु महिरबानी। साजिद अली हैदरानी ॾाढो सुठो सिंगर असांजो, कराची जे असांजे अवाइले इलाइक़े लियारी सां हिननि जो तालुक़ु आहे ऐं ॾाढो सुठो ॻाईंदो आहे। तक़रीबन हर ॿोली में ॻाईंदो आहे। ही मुख़्तलिफ़ शोज़ में बि तव्हां हिननि खे ॾिठो हूंदो ऐं होस्ट बि कंदो आहे, कुझु चैनल्स ते प्रोग्राम कंदो आहे, एक्टिंग बि हिननि कई आहे। हिननि सां बि ॻाल्हि ॿोल्हि जारी रहंदी। हुसैन शेख साहब असां वटि मौजूदु आहे। त साईं हुसैन शेख साहब, सभ खां पहिरियां त तव्हां इहो ॿुधायो, तव्हां शुरूआति तव्हांजी एक्टिंग हुई? जी जी, शुरूआती दौर जेको हुयो पीटीवी ते एक्टिंग कयो तव्हां? पहिरियां स्टेज हुई, लाड़काणे जी स्टेज खां शुरूआति कई, पोइ वरी पीटीवी में आयासीं पीटीवी ते 1994 में। हिन खां अॻु में बि ईंदा रहंदा हुआसीं, वरी ईअं कॾहिं झलक ॾेखारीसीं, वरी गुम। पोइ 94 95 में पोइ मां मुसलसल पीटीवी ते स्ट्रगल वॾी कई तव्हां बाक़ी पीटीवी ते। ज़ाहिर ॻाल्हि आहे, सोराब स्ट्रगल खां सवाइ त कुझु बि नथो मिले। कोई बि हुजे, तव्हां हुजो, आउं हुजां, को ॿियो हुजे, जेसीं तव्हां पंधु करे उन जॻह ते न पहुचंदो तेसीं ते कुझु बि न थींदो। उन खां पोइ जॾहिं प्राइवेट चैनल्स आया त वरी पोइ उते तव्हां अची वियो। ऐं हा, प्राइवेट शुरूअ में त एक्टिंग ई कई तव्हां? हा, शुरू में बि एक्टिंग कई। जेको पहिरियां चैनल आहे उते बि अलीगुल ऐं इहे सभिनि खां अॻु में हूंदा हुआसीं, छो त पीटीवी ते जेके हुया न, माना उभरंदड़ उन दौर जा एक्टर, उहे असां हुयासीं। ठीकु आहे न। अलीगुल खां बि आउं सीनियर हूंदो हुउसि, त पोइ जीअं चैनल खुलियो त पोइ असां उते पहुतासीं। असांखे कंहिंजे सिफ़ारिश जी ज़रूरत न पई, कंहिंखे मिंथ मेड़ करण जी ज़रूरत न पई, त उन टाइम असां ई नज़रुनि में हुयासीं त भई इहे एक्टर आहिनि। पोइ थी वियो हेॾे होॾे कमु, त वरी पोइ डायरेक्शन में अची वियासीं। पहिरियां त असिस्ट कयो, माना पहिरियां एक्टिंग कयो ड्रामनि में। मां तव्हांजो ड्रामो ॾिठो शुरू में, जंहिंमें मुनीर पठान साहब वॾेरो हूंदो आहे। हा, गाॾी में ई वेठो हूंदो आहे, प्लास सां तव्हां वठी करे छिकींदो आहे। शुरूआती सभिनी ड्रामनि में हुयासीं असां। ऐं उन खां पोइ घर पे घर ड्रामो हिकिड़ो, जंहिंमें तव्हां भंगी जो किरदारु कयो हुयो, वॾो मशहूरु थी, तमामु भलो। हफ़ीज़ कुंबर साहब जो लिखियलु हुयो, महमूद मीरजत डायरेक्टर। हा, महमूद हुयो। त अहिड़े तरीक़े सां उन खां पोइ असिस्ट बि कयो तव्हां मुख़्तलिफ़ डायरेक्टर्स खे? हक़ीक़त इहा आहे त मूं असिस्ट कंहिंखे बि न कयो। अच्छा। हा, ईअं हूंदो, दोस्ती हूंदी हुई। कॾहिं उहे ॾुखे वक़्त में मुंहिंजे कमु ईंदा हुआ, कॾहिं मां उन्हनि जे कमु ईंदो हुउसि, हेल्प कंदा हुआसीं। मिसाल हूंदो, मां उन ई ड्रामे में एज़ आर्टिस्ट तौरु कमु कंदो हुउसि, पर पोइ स्पॉट बॉय न हूंदो त मां उनजो बि कमु करे वठंदो हुउमि, उन सां हेल्प कराए वठंदो हुउमि। असिस्टेंट न हूंदो त उन सां उहो बि कमु कराए वठंदो हुउसि। हा, प्रॉपर हिकिड़ी सीरियल हुई बाली, जंहिं ते मां हिकिड़ो एज़ ए असिस्टेंट तौर ते वेही कमु कयो पिए, पेपर वर्क कई पई। मुमताज़ कंदर बि हुयो, आऊं बि हुयुसि। पर उन ड्रामे जे शूट खां पहिरियों ई आउं डायरेक्टर थी वियुसि। हिकिड़ो मूं पहिरियों प्ले ठाहियो, हुन में तव्हांजी फस्ट एंट्री हुई, फस्ट ड्रामो हुयो। तॾहिं पंहिंजे उहो माण्हू हूंदा हुआ, ॾाढा सुठा सुठा माण्हू हूंदा हुआ। ड्रामो हुयो तोखे चाहियो, रिहाना तबस्सुम बि हुई। बिल्कुलु। त तव्हां बि हिकिड़ो सीन कयो हुन में, सुभाष घाय जीअं कंदो आहे पंहिंजी हर फिल्म में। मां उहो हाणे बि ईअं कंदो आहियां, कॾहिं पुठीरो वेंदो आहियां, कॾहिं हीअं वेंदो आहियां। पर हिकिड़ो आहे त सही न, हिकिड़ी शौक़ु त पंहिंजी जाइ ते आहे न, पूरो करिणो, उहो त करिणो आहे। ऐं अलीगुल करे कॾहिं कंदो आहे, कॉमेडी उन्हनि में करे वठंदो आहियां। ऐं जेको आहे सो या के अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि, भाई हीउ करेक्टर आहे, ॾुखियो करेक्टर आहे, तूं कर, त उहो बि करे वठंदो आहियां। पोइ वरी तव्हां वरी डायरेक्टर जॾहिं सोलो प्ले शुरू कयो, ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधी मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जॾहिं खां शुरू थी,
त पहिरियों सोलो प्ले जेको बाक़ाइदे CD ते रिलीज़ थियो, उन दौर में CDs रिलीज़ थींदियूं फिल्मूं ऐं ड्रामा, पहिरियों सोलो प्ले पोस्टमार्टम तव्हां पोस्टमार्टम उहो बाक़ाइदे रिलीज़ थियो ऐं वॾी मार्केट कई उन में। दरिया पार खे मां सम्झां 20-25 ॼाड़ा थिया रिलीज़ थियो, जीअं ही प्ले थियो माना अॼु ॾींहं ते तारीख़ में को सोलो प्ले रिलीज़ न थियो। ॾाढो सुठो डायरेक्शन तव्हांजी हुन में हुई ऐं हफ़ीज़ कुंबर साहब जो स्क्रिप्ट हुयो, अदाकार बि ॾाढा सुठा हुया, हुन में अहमद मेमन साहब हुयो, त ॾाढो सुठो इहो माना इहो एज़ाज़ आहे हिकिड़े तव्हांखे। ऐं उनखां पोइ वरी भगत कंवर राम ते बि अचंदा जेका हिननि फिल्म ठाही, पर असां वटि हेॾां ॿियो भगत बि वेठो आहे, साजिद अली हैदरानी साहब। साईं माशाल्लाह साईं, तक़रीबन तव्हां उर्दू में घणा ॻाईंदा आहियो कलाम या सिंधी में? सर बेसिक त मुंहिंजो ॻाइणु कलाम सिंधी में मां ॻाईंदो आहियां ॾाढो, वाह वाह, पर प्रोग्रामनि में वेंदा आहियूं जहिड़ो माहौल ॾिसंदा आहियूं उन माहौल जे हिसाब सां फरमाइश थींदी आहे बिल्कुलु, ऐं ॾिसंदा ऑडियंस जो मूड बिल्कुलु बिल्कुलु, जिते माना सिंधी हुजे, बलोची हुजे, पश्तो, सराइकी, उर्दू, पंजाबी, तव्हां कहिड़ी ॿोली में ॻाईंदे मज़ो ईंदो आहे घणो? सर मूंखे त पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी ॿोली में तक़रीबन सभई गाना ईंदा अथव अल्हम्दुलिल्लाह। ऐं ॿियनि जा कलाम जेके आहिनि उहे तव्हां चवंदा या पंहिंजो बि को कंपोज़? पंहिंजो बि कंपोज़ आहे सॉन्ग, ऐं तक़रीबन मां ओल्ड गीत खणी करे पंहिंजी आवाज़ में ॻाईंदो आहियां, जीअं 30-40 साल अॻु पुराणा माण्हू भुलिजी विया आहिनि उन गीत खे। हिकिड़ो मूं कलाम ॻायो हुयो, माना ॾाढो मशहूरु थियो हुयो, मूंसां हुसैन समा ॻायो हुयो उनखे, यार जुदाई थी मारे, माना उन मुंहिंजी पहचान ठाही, तव्हांखे ॿुधाईंदुमि इंशाल्लाह मॉर्निंग शो में। उहो तक़रीबन 30-40 साल अॻु पुराणो हुयो गीत, उहो धरती TV मुंहिंजो वीडियो बि ठाही माशाल्लाह, मां शुक्रगुज़ार आहियां धरती TV जो, माना उन वीडियो खां ॾाढी मूंखे मोट मिली, जंहिं मूंखे साजिद अली हैदरानी ठाहियो। साजिद अली हैदरानी, उतां पोइ माना तव्हांखे सुञाणप मिली वई? बिल्कुलु बिल्कुलु। एल्बम वग़ैरह आया तव्हां? एल्बम माशाल्लाह मुंहिंजा 6 एल्बम रिलीज़ थी चुका आहिनि, ऐं 7हों एल्बम तयारु पियो आहे, उहो इंशाल्लाह अल्लाह ख़ैर करे मौक़े जी नज़ाकत खे ॾिसी करे पोइ रिलीज़ कंदासीं। ईद ते रिलीज़ कयो? ईद ते रिलीज़ कंदासीं, पोइ अॻियां मुहर्रम में वरी। मुहर्रम त बाद में आहे न? हा, वरी ॾिसूं पोइ अल्लाह मालिक बाद में नोहन कसीदनि जो एल्बम कजो वरी इंशाल्लाह, उहो बि कंदासीं। सिंगर त तक़रीबन ईअं कंदा आहिनि, रमज़ान में नातू पढ़ंदा आहियूं ऐं मुहर्रम में नोहा पढ़ंदा आहियूं। बिल्कुलु ड्यूटी ॾियणु खपे न, इहा हिकिड़ी क़िस्म जी नौकरी आहे। आर्टिस्ट फनकार जो कमु इहो आहे स्क्रीन ते नज़र अचे ऐं जेको इवेंट जेके हलनि था, बिल्कुलु ईद जो मौक़ो आहे, ख़ुशीअ जा गीत हलंदा उते, हुन में नाच गाने वारा, वरी जॾहिं ॾिसूं था मुहर्रम अचे थो, असांजा ॾुख जा ॾिहाड़ा आहिनि, त हुन में नोहा कसीदा बि माण्हू इन हुजे, महीनो आहे त रमज़ान में वरी नातू पढ़णु शुरू करे माण्हू, बिल्कुलु ॾाढो सुठो थी वेंदो आहे माण्हू जॾहिं वक़्त सां गॾु हलंदो आहे। मुंहिंजी सोच त इहा ई आहे, माना हर प्लेटफॉर्म ते मां नज़र अचां, माना जीअं मुहर्रम में बि ऐं रमज़ाननि में बि, आम ॾींहंनि में त मां प्रोग्राम कंदो, या वरी जॾहिं असांजा पाकिस्तान जा आज़ादी जो ॾींहुं अचे थो 14 अगस्त, उते वरी क़ौमी नगमा थी वेंदा आहिनि, मिली नगमा थी वेंदा आहिनि। बिल्कुलु इहे सभई तव्हां ॻाए वेंदा आहियो? बिल्कुलु बिल्कुलु, कोशिशि कंदा आहियूं। तव्हांखे चई सघिजे थो त एंटीबायोटिक सिंगर आहे। बिल्कुलु, हा, माना ऑलराउंडर ऐं हर जॻह ते फिट थी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु, अहिड़ो सिंगर माना हर जाइ ते हली वेंदो, ऐं माना कहिड़े बि क़िस्म जो फंक्शन हुजे, मिसाल जी ॻाल्हि सालगिरह आहे, बिल्कुलु पार्टी आहे, शादी आहे, जी हा, उन ते बि जनाज़नि ते बि घुराईंदा आहिनि तव्हांखे? न, अल्लाह न करे, इहो कमु न कंदो। कॾहिं ईअं थींदो आहे न बाबा जनाज़ो आहे, कोई माण्हू रोए कोन थो, अची ॻायो त माण्हू रोइनि थो? न न न, उहो फन न आहे। अहिड़ा असां 2-3 फनकार आहिनि तव्हां ॾे हूंदा? आहिनि असां वटि साईं, इलाही ऐं मशहूरु थिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, अक्सर माण्हुनि खे घुराईंदा आहिनि उनखे जनाज़नि ते, अचो साईं थोरा पार कढो त माण्हुनि जो रोअण निकिरे अंदरां, माना उनखे घुराइबो सिर्फ़ु जनाज़नि ते घुराईंदा आहिनि उनखे, जो मरहूम जेको आहे अमालनि जो सही न हुयो, माण्हू तक़रीबन अंदरां ख़ुशि था थियनि हिन मरण ते, थोरो अचो तव्हां ॻायो त जीअं पोइ माण्हू रोअणु शुरू कनि। अच्छा माशाअल्लाह, हू माण्हू हूअं न रोईंदा आहिनि, माना उनजे ॻाइण खे, गुलूकार खे ॾिसी करे माण्हू चवंदा आहिनि यार हे आवाज़ अलाए रोए थो, बसि उहे बि रोअणु शुरू थी था गॾु। इहो बि ट्रेंड हली पियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु जी, इहो ट्रेंड अॼु खां इहो शुरू खां वठी आहे। कंहिं ज़माने में हिकिड़ा अहिड़ा माण्हू माना रुदाली जेका हूंदा, रुदाली हूंदा, पोइ उन्हनि औरतुनि खे घुराईंदा, हू पाण न रोंदा, पाण उहे साफ़ सुथरा, पोइ उहे रोअंदियूं कंदियूं। अॻे दौर में ठाकुर जेके हूंदा इहे न, माना असां माना हीअं छपर कयूं वेठा आहियूं, रोऊं, हा, पोइ रुदाली घुराईंदा, हा, त पोइ उहे रोअंदियूं कंदियूं हुयूं। हा, इन ते फिल्म बि ठाही गुलज़ार साहब, रुदाली, गुलज़ार साहब जी फिल्म, डिम्पल कबाडिया वारी, ऐं असां वटि बि डिम्पल वेठो आहे हिकिड़ो, हा बेशक, ऐं साजिद अली हैदरानी साहब। कहिड़ो गानो तव्हां ॿुधाईंदव असांखे? हाणे सर शुरू में मां तव्हांखे मैडम नूरजान जो ॿुधाईंदुमि। ईअं न करे यार, पंजाबी सॉन्ग। अच्छा, पंजाबी आवाज़, मैडम नूरजान, माना उहो ॻायो आहे सुठो? हा, उन सुठो ॻायो आहे, मां कोशिशि कंदुमि, उन जहिड़ो त न ॻाए सघंदुमि, उन जहिड़ो त मैडम हुई, माना तव्हां ट्रिब्यूट पेश था कयो हिकिड़े, मां कोशिशि कंदुमि की मां माना टेढ़ो फोड़ो ॻाए वठां तव्हांखे, माना सभई तक़रीबन कोशिशि ई कंदा आहिनि, पर मैडम नूरजान त वरी मलकाए तरन्नुम, मैडम लेजेंड असांजी, माना पाकिस्तान जी मैडम हुई साईं, बरे सगीर जी, पूरे मां चवां थो पूरे सब कॉन्टिनेंट, बिल्कुलु नो डाउट, तमामु वॾी सिंगर, बिल्कुलु बिल्कुलु। उन जो पंजाबी गीत आहे, पंजाबी गीत आहे, पंजाबी गीत आहे फ़कीर इनायत बरोडो साहब, ऐं इहो गीत स्पेशली जेको आहे न शाहजहान मेमन साहब ऐं आबिद हैदरानी साहब खे डेडिकेट कंदुमि। ऐं इहो गीत मां पंहिंजे उस्ताद खे ॾिसी करे ॻाइणु सिखियो,
मुंहिंजो उस्ताद जेको इन फील्ड में मूंखे मुतारफ़ ॾाढो कराई मास्टर एजाज़ चीना साहब। एजाज़ चीना मुंहिंजो उस्ताद माना इन फील्ड में मूंखे ॾाढो मुतारफ़ कराई। यार वो तो ज़बरदस्त वो तो सिंगर आहे ॾाढो ज़बरदस्त सिंगर आहे ॾाढो वो तव्हांजो उस्ताद आहे मां मुंहिंजो सिंगिंग में। वाह माशाल्लाह उन्हनि खे बि इहो ई कलाम वणंदो उन्हनि खे माना हर प्रोग्राम में जॾहिं मां उन सां गॾु हूंदो आहियां त इहो ॻाईंदो आहे मां ॾाढो मूंखे वणंदो मां स्पेशली फरमाइश कंदो आहियां त स्पेशली डेडिकेट मुंहिंजो उस्ताद एजाज़ असांखे बि ॿुधायो इहो असां डेडिकेट कयूं था तव्हांजो उस्ताद। बिल्कुलु मां कोशिशि कंदुमि उन जहिड़ो त मां न ॻाए सघंदुमि जीअं तव्हां मूंखे ॿुधायो कि मैडम नूरजान था। तूते मेरी अखियाँ दी नींद चुराई वे बेईमाना वे हर जाई तूते मेरी अखियाँ दी नींद चुराई तूते मेरी अखियाँ दी चुरा कितने ओ शामा किथे गए ओ सवेर ने पल भी निलंग दासी तेरे बगैर ओ कितने ओ शामा किथे गए ओ सवेर ने पल भी दासी तेरे बगैर हुण मैनू तकदाए हुण मैनू तकदाए जिवें मैं पराई पुत मेरी अखियाँ दी नींद चुराई पुत मेरी अखियाँ दी नींद चुराई परेशान होके जदो पढ़ ले किताब वे पल भी निलंग दासी तेरे बगैर ओ परेशान होके जदो पढ़ ले किताब वे पढ़ भी दासी तेरे बगैर हुण मैनू तकदाए हुण मैनू तकदाए जिवें मैं पराई पुत मेरी अखियाँ दी नींद चुराई पुत मेरी अखियाँ दी नींद चुराई जाई पुत मेरी अखियाँ दी
चुराई, तूते मेरी अखियाँ दी नींद चुराई, तूते मेरी अखियाँ दी नींद चुराई। वाह साईं वाह वाह, हे कमाल करे छॾियो साईं हैदरानी साहब, ॾाढो सुठो तव्हां ॻायो माशाल्लाह। वॾी महिरबानी। ऐं लॻे थो बाक़ाइदा तव्हां सिखियल आहियो राग। सर एतिरो त मां सिखियल न आहियां, बसि कुझु अरसो उस्ताद वटि हुयो, अञा सिखो पिया? अब्दुल सत्तार बलोच वटि, उनजो इंतकाल थी वियो। कुझु अरसो माना 6-8 महीना साल, त जेकॾहिं अगरि उस्ताद हुजे हा त कंटिन्यू, त अलाए जे मां किथे हुजां। पोइ हाणे को ॿियो उस्ताद करे वठो। हा, कोशिशि कयूं पिया अञा बि, माना जितां जेको कुझु मिले थो उनखे उस्ताद मञो। ज़ाहिर आहे माण्हू रोज़ानो तक़रीबन सिखे थो कुझु न बिल्कुलु कुझु। बिल्कुुलु, ॾाढो सुठो तव्हां ॻायो, अञा ॿिया बि तव्हां कलाम ॿुधंदासीं। महिरबानी। हुसैन शेख साहब असां वटि मौजूदु आहे हिते। साईं पोइ सोलो प्ले करण खां पोइ तव्हां सीरियल कई मुंहिंजे ख़्याल में, कहिड़ी सीरियल हुई उहा? लहंदड़ सिज, ॾाढी सुठी सीरियल। हा साईं अब्दुल हुसैन सारियो साहिबु हुयो उन में, रेहाना तबसुम साहिबा। तव्हां बि लाइव कॉल जे ज़रिए असांजे शो में शामिलु थी सघो था, स्क्रीन ते नंबर ईंदो हूंदो, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थी करे। हुसैन शेख साहब तमामु बहितरीनु डायरेक्टर आहिनि जेके उन्हनि सां ॻाल्हाए सघो था, को सवाल पुछी सघो था, को सलाह का मशवरो को ॾियणु चाहियो त उहो बि ॾेई सघो था। हुसैन शेख साहब तव्हां माशाल्लाह सवेर ॻाल्हि पिया कयूं, लहंदड़ सिज सीरियल तव्हांजी जी ॾाढी सुठी सीरियल हुई उहा, ऐं लाइव कॉल बि अची वई। जी अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। जी साईं केरु आहे असां सां गॾु? साईं रियाज़ महेश्वर लाड़काने खां। रियाज़ महेश्वर असांजो स्टेज आर्टिस्ट जेको अदाकार पाण वारो। जी जी सर। जी जी, छा हाल आहे साईं, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक साईं। कुझु ॾींहं अॻु तव्हां सां मुलाक़ात थी हिते पिपरी में जेको। जी साईं बिल्कुलु बिल्कुलु। जी 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 जी, अॼु हुसैन शेख साहब वेठो आहे, तव्हां बि लाड़काने कॉल कई आहे, साईं बि लाड़काने जो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। छा चवणु चाहींदव उन्हनि खे? साईं हुसैन शेख साहब खां पुछणु चाहींदुसि त हाणे नई नेक्स्ट सीरियल तव्हांजी या को प्रोग्राम वग़ैरह कहिड़ो थो अचे? अच्छा, उन में तव्हांखे हले पियो कैरेक्टर खपे या तव्हांखे हुन में? साईं कैरेक्टर त महिरबानी आहे सदाईं हुसैन शेख साहब ॾींदो आहे। जी जी, असांजो उस्ताद आहे। तव्हां हूंदा आहियो तक़रीबन हिन हर ड्रामे में, स्टेज हुजे या टीवी जो ड्रामो हुजे, तव्हां हूंदा आहियो तक़रीबन हुन में? साईं तक़रीबन महिरबानी कंदो आहे। जी जी जी, न न तव्हां आर्टिस्ट बि ॾाढा सुठा आहियो। ऐं हुसैन शेख मां सुञाणा शुरू खां वठी हिननि खे, हीउ कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कंदो आहे, भली दोस्त यार हुजे कहिड़ो बि, अगरि कैरेक्टर उनजे कैरेक्टर में बिल्कुलु कंप्रोमाइज़ न कंदो, उनजे मयार जो नाहे कैरेक्टर त उनखे न ॾींदो। जेकॾहिं बिल्कुलु कोई दुश्मन बि हूंदो न, हुन सां हुनजी ॻाल्हि ॿोल बि न हूंदी, पर कैरेक्टर जी डिमांड हूंदी त उनखे वञी करे चवंदो साईं हे कैरेक्टर तव्हांखे करिणो आहे, छो कैरेक्टर जी डिमांड इहा त इहो एक्टर करे सघे थो। रियाज़ तमामु भलो आर्टिस्ट। रियाज़ महेश्वर साहब ॻाल्हायो साईं, हुसैन शेख साहब ॻाल्हाईंदो बि आहे। रियाज़ छा हाल आहे भाउ? ख़ैर हुसैन साहब जो अल्लाह जा एहसान, तव्हां ख़ुशि आहियो साईं? करम नवाज़ी आहे मौला जी। साम्हूं वेठो अथव साईं, ॾे साम्हूं। साईं असां तव्हांखे ॾिठो ते टीवी ते, ॾाढी दिलि ख़ुशि थी, काफ़ी टाइम थियो मुलाक़ात न थी। महिरबानी महिरबानी। बसि दिलि चयो जो हुसैन साहब सां 2 मिंट प्रोजेक्ट जो कुझु रियाज़ महेश्वर को उनखे ख़ुशि प्रोजेक्ट बसि दुआ कयो, इंशाल्लाह सुतत कंदासीं। इंशाल्लाह महीने सवा में कमु शुरू कंदुसि। जीअं त तव्हांखे ख़बर आहे तबियत ख़राबु हुई, इन करे ऐं रेस्ट ते हुयुसि। इंशाल्लाह हाणे जल्दी कमु कंदासीं। महिरबानी। बिल्कुलु वॾी महिरबानी साईं रियाज़ महेश्वर साहब। तव्हांजो नालो बाक़ाइदे हुसैन शेख साहब जे दिलि ते लिखियलु आहे, तव्हां बेफ़िक्र थी वञो। त लहंदड़ सिज जी ॻाल्हि कयूं पिया त माशाल्लाह ॾाढी सुठी सीरियल हुई, जंहिंमें हुसैन सारियो साहब मरहूम असांजो सुठो दोस्त हो, उनजा अञा यंग टू ओल्ड कैरेक्टर हुया, टे मूड्स हुया उन कैरेक्टर जा। असल में छा हूंदो आहे ॾिसो न, करे जॾहिं तव्हां वटि प्रोजेक्ट ईंदो, स्क्रिप्ट तव्हांजे हथ में ईंदो, पढ़ंदो त तव्हां फ़ैसिलो करे सघो था त हिन में कहिड़ी कहिड़ी कास्ट हुजणु घुरिजे। इहो ई सबबु आहे त मूंखां इलाही सातरा दोस्त बि रुसी विया, ॿिया बि दोस्त न ठाहे सघियुसि, छो त हिकिड़ो प्रोफेशनल माण्हू जेको हिकिड़ो स्क्रिप्ट खे ॾिसी करे कास्ट कंदो न, पोइ उन जा मुखालिफ़ घणा हूंदा, दोस्त घटि हूंदा। मिसाल जी ॻाल्हि, तव्हां आहियो, जीअं मूं अॻोड़े ज़िक्र कयो त भई पहिरें ड्रामे में तव्हां आहियो, त मुंहिंजे ख़्याल में वरी तव्हां मुंहिंजे ड्रामे में अॼु ॾींहं ते न हूंदो, ठीकु आहे।
पोइ माण्हू पहिरें में तव्हां सम्झो यार एक्टर आहे ई न खणो ई न न एक्टर आयो पर असल में इहो थींदो आहे न मिसाल ॻाल्हि उहो ड्रामो हुयो डिमांड हुजे उन में डिमांड हुई त भाई ठीकु आहे हिकिड़ो छोकिरी जो शायदि भाउ जो किरदारु हो भाई उहो कयोसीं नई एंट्री हुई मिसाल ॻाल्हि उन खां पोइ वरी माण्हू हर को पंहिंजे मौज़ा तव्हां पंहिंजी दुनिया में लॻी वियो असां पंहिंजी 20 साल थी विया 20 साल पहिरियां वाकई मां छोकिरीअ जो भाउ लॻंदो हुउमि हा पर अॼु बि लॻा हाणे तव्हां पीउ था लॻो हाणे वरी छोकिरी जो पीउ थो लॻा ठीकु आहे न पर न ख़ैर चवण जो मक़सदु इहो आहे त उन में इहे शयूं रहिजी थियूं वञनि इलाही दोस्तनि मुंहिंजनि खे शिकायत हूंदी आहे भाई असांखे तूं नथो रखीं हाणे तूं हीअं थी वियो हाणे तूं हीअं थी वियो आहीं त बाबा न स्क्रिप्ट ॿुधाईंदो आहे उहो करेक्टर ॿुधाईंदो आहे त मां मूंखे फलाणो आर्टिस्ट अदा करे सघे थो पर पोइ हाणे उहे सुठायूं आहिनि या ख़राबियूं रहियूं इन्हनि ते असीं कोन ॻाल्हाईंदासीं बसि मूं पंहिंजे स्क्रिप्ट सां इंसाफ़ कंदो रहियुसि उन खां पोइ वरी तव्हांजी सीरियल असां ॾिठीसीं उहा बि ॾाढी ज़बरदस्त हुई दर्दनि जो दरिया या दरिया जो दर्द उहो सोलो प्ले हुयो हा दर्द जो दरिया त इहो मोहन कल्पना जो नॉवल आहे हा तव्हां दरिया जो दर्द पेश कयो सोलो प्ले हुयो हा जंहिंमें पाणी जेको सुकी आहे जेको अॼुकल्ह बि हालत आहे हा बिल्कुलु ऐं मां तव्हांखे ॿुधायां त एतिरो पाणी मूं पंहिंजी ज़िंदगीअ में उहो पहिरियों भेरो ॾिठो जॾहिं मां इहो उहो सिंधू ड्रामो सॉरी सिंधू ड्रामे जी इहा हिकिड़ी हुई जेके हा माण्हू त चवंदा आहिनि असां हीअं कयोसीं असां हीअं कयोसीं मां त सम्झां थो इन खां पहिरीं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां इन दौर में बि हिकिड़ी मैच्योर हूंदुसि मूं कॾहिं दरिया खे कंहिंखे गुलनि जी भेटा कंदे न ॾिठो हूंदो मूं पहिरियों भेरो सोराब दरिया खे गुलनि जी भेटा ॾिनी उन सीरियल में त ऐं जॾहिं मां शुरूआति में कमु कयां पियो त मूंखे पाणीअ जी ज़रूरत हुई त दरिया में पाणी ॾेखारियां ऐं पाणी बिल्कुलु न वारी उॾामंदी कुझु अरसे खां पोइ 2-2.5 महीननि खां पाणी एतिरो दरिया में अची वियो एतिरो दरिया में अची वियो जेके दरिया जे कप ते माण्हू रहंदड़ उन्हनि खे लॾाए छॾियो उन खां पोइ वरी इहा ॿोॾ आई हुई उहा त 2010 में आई पर तव्हां 2003-4 में ठाहियो हा त माना वरी उहो असां एतिरो पाणी गुज़रंदे असां न ॾिठो आहे त कॾहिं कॾहिं नालनि जा असर बि थींदा आहिनि कुदरत वारो ॿुधंदो बि आहे त मूं ख़ुशकिसाली ते हिकिड़ो प्रोजेक्ट कयो ऐं उन जे रिकॉर्डिंग जे दौरान ई अलाह साईं दरिया में पाणी माशाल्लाह अच्छा लाड़काने खां वरी ॿी कॉल आहे लाइव कॉल जी अस्सलाम वालेकुम जी साईं ख़ैर ठीकु ठाक केरु असां सां गॾु साईं सादिक चनो पियो ॻाल्हायां लाड़काने खां तारिक चनो लाड़काने खां जी साईं छा चवणु चाहींदा सादिक चनो खादिम चनो सादिक चनो आबिद सादिक बाबा सादिक नाला ईअं आहिनि न सभु हा बिल्कुलु सम्झ में नथो अचे थोरो जी साईं छा चवणु चाहींदासीं त तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं असां ॾाढो बहितरीनु आहे तमामु सुठो लॻंदो आहे महिरबानी जी तव्हां सुठा गेस्ट घुराईंदा आहियो जी साईं बिल्कुलु अॼु बि असां तमामु बहितरीनु ख़ूबसूरत डायरेक्टर आयल आहे हुसैन शेख साहिबु हिननि जो तालुक़ बि लाड़काने सां आहे अच्छा जी अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम बाबा छा हाल आहे करम नवाज़ी आहे मौला जी माशाल्लाह सर तव्हांजी डायरेक्टर ॾाढा सुठा आहियो तव्हांजी डायरेक्शन बि तमामु बहितरीनु आहे महिरबानी एक्टर बि ॾाढा सुठा आहिनि साईं एक्टर बि ज़बरदस्त आहिनि वर्सटाइल एक्टर आहिनि कॉमेडी कैरेक्टर बि हिननि कया आहिनि संजीदा किरदार बि कया आहिनि नेगेटिव रोल बि कया आहिनि माशाल्लाह सर असां तव्हांजा ॾाढा फैन आहियूं तव्हांजा सर अलीगुल मल्हार साहिब जा महिरबानी असांजा नओं एक्टर शेरदिल गाव साहिब जी नओं त न आहे पुराणो थी चुको आहे 10-12 साल थी विया अथसि पर ज़ाहिर हाणे थियो आहे इन करे नओं थो लॻे जी वॾी महिरबानी साईं चन्ना साहिबु अवां लाइव कॉल ते असां सां कचहरी कई ॻाल्हि ॿोल कई माशाल्लाह लाड़काणे माण्हू घणो ॾिसनि था हुननि ख़बर पइजी आहे तव्हां बि लाड़काणे जा इन करे शायदि लाड़काणे असुल में छा आयो त शुरू खां ई वठी स्टेज ड्रामा घणा थींदा हुआ फेस्टिवल पूरा फेस्टिवल उन ज़माने में थींदा त इहो ई सबबु जॾहिं चैनल बि खोलिया त लाड़काणे सम्झो न त पोइ इन जे करे माना लाड़काणो तमामु घणो मां पीटीवी ते वजूद ई कोन हुयो सिर्फ़ु उन ज़माने में असांजा 2 आर्टिस्ट हूंदा हुआ लाड़काणे जा सलाह साहिबु हूंदो सलाउद्दीन तुंहिंजो साहिबु ॿियो बिशारत अब्बासी साहिबु हूंदो ठीकु आहे न त इहे 2 लाड़काणे जा हिकिड़ा आपा शबीरा हूंदी त इहे 3-4 माना आर्टिस्ट हुया ऐं उन दौर में अची उते रहणु करणु उहे सुख उहे ॾुख उहे समूरा इहे हिननि खे ॾिसणु करणु उन दौर में असीं आया हुआसीं
माशाल्लाह स्ट्रगल वॾी कई। इहे 2 सीरियल करण खां पोइ तव्हांखे वरी पोइ फिल्म मिली इहा हाँ भगत कंवर राम। जी जी तमामु ज़बरदस्त फिल्म हुई। भगत कंवर राम जे लाइ तव्हांखे ॿुधाईंदा हलो नाज़रीन जेके ख़बर न हुजे शायदि किन माण्हुनि खे ख़बर हूंदी त वाहिद इहा टेलीफिल्म हुई जंहिं तमामु रिकॉर्ड बिज़नेस कयो। इहा बि CD ते रिलीज़ थी हुई उन दौर में। ऐं इंडिया ते हिकिड़ो चैनल आहे उन्हनि जो पंहिंजो जीअं सरकारी TV हूंदी आहे उनजी सरकारी TV ते इहा फिल्म पूरी ऑन एयर थी हुई। असां पाण ॾिठीसीं इहा। हाँ तव्हां ई रिकॉर्ड करे ॾेखारियो अलीगुल पंहिंजे हैंडीकैम ते रिकॉर्ड कयो उन दौर में। छो जो उन दौर में अञा मोबाइल फ़ोन में कैमरा आई हुई पर फोटू कढंदी हुई उन महिल सिर्फ़ु 2004-05 जी ॻाल्हि आहे इहा शायदि। सही ॻाल्हि आहे। बसि इहो आहे त सुराब ॾिसो हिते जेको असां वटि माण्हू आहिनि उहे आहिनि पर्सनल साड़ रखंदड़। मिसाल ॻाल्हि तव्हां जॾहिं उभरंदव न त मूंखे तकलीफ़ थींदी त इहो छो थो मथे वञे, मां हिन खे कीअं रंडायां। को 2 दोस्त मूंसां मिलंदा चवंदा यार सोराब जा असां परसदार आहियूं यार असांजा सलाम चइजांइ त मूंखे उते त खणी मां ॾंद टेड़े चयुसि हा हा मुंहिंजो भाउ आहे दादा जॾहिं तव्हांजे साम्हूं तव्हांखे न चवंदो त इहे सबबु हुया। मां तव्हांखे ॿुधायां त लाइव कॉल ते आहे कोई न कोई। भले मां तव्हांखे ॿुधायां थो मां नथो लिकायां। जी अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई शायदि। इंतज़ारु करे ॾिसो धड़ाधड़ कॉल्स अचनि थियूं। हा त इहे सबबु आहिनि असांजे कुझु पोइते पवण जा। जेकॾहिं उन दौर खां वठी जेकॾहिं उहे असांजा साथी जेके असां सां गॾु कमु कनि पिया उहे जेकॾहिं उहे असांखे मोट ॾींदा अचनि हा त शायदि तव्हां असां अञा कंहिं ॿिए प्लेटफॉर्म ते हुजूं हा कंहिं ॿिए पोज़ीशन में हुजूं हा। उहे सबबु हुया असांजे रंडकुनि जा जेके असांखे बर्दाश्त न पई करे सघिया। ईअं माना तव्हां सां तक़रीबन हर दौर में थींदो आयो आहे। हर दौर में। ॿियो वरी इहो त जिते बि मां जंहिं बि चैनल ते कमु कयो आहे ॾुखिया ॾुखिया प्रोजेक्ट माना त बसि इहो इन खे चरे खे ॾियो जीअं न करे सघे त पोइ वरी चऊंसि न करे सघे। न करणु चैलेंजिंग माना न करण जो सवाल ई पैदा न आहे। उहो इन करे ॾींदा त न करे सघंदो हूअं ई। माना बसि इहो हिनखे ॾे जेके हूअं 3 महीननि में प्रोजेक्ट थी वञे त उते भले 2 साल लॻाए ईअं कंदो। हा लाइव कॉल ते ॾिसूं था केरु आहे। जी अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वञे लॻे थो कॉल अचे थी ऐं कटिजी थी वञे ॿी कॉल अची थी वञे पोइ कटिजी थी वञे कॉल। साईं माशाल्लाह साजिद हैदरानी असां मौजूदु आहे। तव्हां होस्टिंग बि कंदा आहियो साईं? जी सर। वेब चैनल्स ते उते न्यूज़ में आहियो या? न्यूज़ में बि आहियूं ऐं प्रोग्राम बि कंदा आहियूं। अच्छा करंट अफेयर जा प्रोग्राम बि कंदा आहियो छा? तक़रीबन करंट अफेयर प्रोग्राम कंदा आहियो। पोइ इहे वेब चैनल जेके न्यूज़ चैनल आहिनि? जी न्यूज़ चैनल। अच्छा ॾाढो सुठो। उते पोइ न्यूज़ चैनल आहिनि त उते सिंगिंग कीअं कंदा आहियो पोइ तव्हां? हुते सिंगिंग न कंदा आहियूं बसि हुते कमु कंदा सिंगिंग वरी शोज़ वग़ैरह में कंदा आहियो? शोज़ वग़ैरह में सिंगिंग कंदा आहियूं। अच्छा अच्छा लाइव कॉल ॾिसूं था केरु हाणे कटिजी न वञे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सराब साहब कहिड़ा हाल आहिनि? साईं ख़ैर ख़ैर ठीकु ठाक। केरु आहे असां सां गॾु साईं? साईं मां ओमान मां ॻाल्हायां निगारी निज़ामुद्दीन। ओमान मां? जी हा मस्कत खां। हा जी जी मस्कत बि आहे ओमान। असां मथां गुज़रियासीं हुनजे वञूं पिया कतर वञूं पिया जॾहिं। ख़ैर ख़ैर बिल्कुलु ठीकु आहे। एतिरो ई तयारु थी सघां थो बसि वधीक तयारु नथो थी सघां। तव्हां ॿुधायो शो ॾिसो पिया असांजो ओमान में वेठा? जी जी साईं। जी जी छा चवणु चाहींदव? हा साईं मोहतरम ममता लाशारी जो कलाम साईं ईंदो आहे तव्हांखे? साजिद अली हैदरानी साहब थोरो थोरो ॿुधाईंदो तव्हांखे साईं ओमान मां तव्हां हेॾो परे खां फ़ोन कई आहे। विड़ूं छा लाइ? हा ॾाढो सुठो कलाम ॾाढी सुठी शाइरी। कोशिशि कयूं था साईं। जी जी अच्छा हा साईं ठीकु आहे महिरबानी साईं। ठीकु आहे साईं वॾी महिरबानी वॾी महिरबानी। असांजा जेके माशाल्लाह सिंधी महिनत कश आहिनि मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में कमाइनि पिया रोज़गार सिलसिले वञनि पिया। तव्हांजी वॾी महिरबानी साईं। तव्हां कॉल कई ओमान खां त हिननि जी फरमाइश हुई मोहतरम ममता लाशारी कलाम न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो कुझु विड़ूं चाल। इहो जेकॾहिं तव्हांखे यादि न आहे त असां पोइ TV ते हलाए छॾींदासीं धरती TV ते। फरमाइश पूरी कंदासीं। ओमान मां असांखे कॉल कई लाइव साईं। साईं हुसैन शेख साहब माशाल्लाह तव्हांखे अवॉर्ड बि मिलियो जी बेस्ट डायरेक्टर जो। 2 अवॉर्ड मिलिया। हिकिड़ो वरी शायदि कल्चर वारनि करायो हुयो जेको उहो सिंध जे बेस्ट डायरेक्टर जंहिं मां कल्चर खे प्रोमोट कयो आहे। हा हा अच्छा लाइव कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं केरु आहे गॾु असां सां? सर वसीम अहमद मेमण पियो ॻाल्हायां घोटकी खां। वसीम मेमण साहब घोटकी खां। जी साईं। टीवी
टीवी जो आवाज़ ऐं रिमोट सां म्यूट करे छॾियो वञे। काॾों साईं आवाज़ वापसि ॿुधण में थो अचे असांखे। हा हाणे सही आहे। बिल्कुलु ठीकु ठाक साईं, तव्हांजी दुआ आहे। छा चवणु चाहींदा? मोहतरम ममता लाशारी जो गानो, कहिड़ो गानो साईं? हा हा हा, रिश्ता ॿिया बि घणा पर अमर जी जल ज़ोरा, अमर जी जल ज़ोरा वींदी बचन तां घोरा, इहो न साईं? ॾाढो ज़बरदस्त कलाम मोहतरम ममता लाशारी, जहिड़ो आवाज़ ऐं एॾी शाइरी, पाकीज़ा शाइरी ॻाईंदो आहे सदाईं। साईं कोशिशि कंदासीं असां धरती टीवी जी हिन लाइब्रेरी में ॾिसूं था, म्यूज़िक लाइब्रेरी में, उहो इहो कलाम बि तव्हांखे ॿुधाईंदा ज़रूरु। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। वसीम मेमन साहिबु घोटकी खां कॉल कई ऐं असां वटि डायरेक्टर हुसैन शेख साहिबु वेठा आहिनि, उन्हनि जे कैरियर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि हले पई। ॾाढी वॾी स्ट्रगल कई आहे, वॾा सदमा बि तव्हांखे मिलिया, अटैक बि थिया तव्हांखे, हार्ट अटैक हिकिड़ो ताज़ो हाणे बि अटैक थियो हुयो। न इहो हाणे ई थियो आहे, अॻे कोन थियो। अॻु में पीटीवी दौरान बि थियो हुयो हिकु दफ़ो। न न पीटीवी दौरान ख़बर पई आहे को दोस्तनि एहतजाज कयो तव्हांखे लीड कैरेक्टर मिलण ते। हा हा दोस्तनि, इहो छा किसो हुयो? असल में उन ज़माने में लतीफ़ काज़ी, के ख़ैर मोहम्मद खेड़ो, ज़हीर, महमूद, इहे सभु असां पुराणे दौर जा साथी आहियूं। हा सो इमरान चांडवी बि हुयो शायदि? इमरान चांडवी पोइ आयो, इहो जूनियर हो, पर इहो बि गॾु हुयो उन्हनि में एहतजाज में। छाजे बारे में उन्हनि जी डिमांड छा हुई? उनजी डिमांड इहा हुई त असल में इहे समूरा आया त एक्टिंग करण जे लाइ हुया न। मां बि एक्टिंग करण, जेके पीटीवी जा प्रोड्यूसर हुआ उहे बि एक्टिंग करण जे लाइ, अंसारी साहब, हमीद हाले पोटो साहब, सभु नईम बलोच साहब, समेजो साहब, मोहम्मद बख्श समेजो साहब, सभु इवन मंजूर कुरैशी साहब। हा मंजूर साहब एक्टर ही हुया, ड्रामा कंदो हुयो ऐं वॾा ड्रामा। सो हिकिड़ो ड्रामो जे रहमतुल्लाह मांजोटी साहब जो लिखियलु बेरंग मौसम, वाह वाह, ॾाढो सुठो स्क्रिप्ट हुयो। हा उन में उहो फ़क़ीर भोलड़ा फ़क़ीर न हूंदा आहिनि जेके भोली खणी नचाईंदा आहिनि, पिनंदा आहिनि। हा हा, उहो हिकिड़ो ख़ाली प्लाट हूंदो आहे वॾनि शहर में, जीअं डिफेंस आहे अहिड़े इलाइक़े में कोई हिकिड़ो ख़ाली प्लाट आहे, उते भूंगो हणी, झुगी हणी वेह, हा झुगी, सॼो उन ते हुयो। त पोइ मूंखे उहो कैरेक्टर मिलियो हुयो, लीड कैरेक्टर। उन ते एहतजाज कयो सभिनी। हा त हिनखे हीरो जो कैरेक्टर छो? पहिरियां त इहो थियो त बाबा, छो त पहिरियां इहो न भाई हीरो हुसैन शेख खे हीरो था कनि, हीरो था कनि, इहे सभिनी कयो एहतजाज। बाबा असां में कहिड़ी कमी आहे? माना सभु सुहिणा, इहे सभु मूंखां वधीक सुहिणा हुया। महमूद मिर्जत, लतीफ़ काज़ी, इहे माना रंगत में, हुन में कद काठ में, इहे मूंखां वधीक सुहिणा सिफ़ता। ख़ैर मोहम्मद खेड़ो उन दौर में बि सुहिणो हूंदो हुयो। हा चङो हुयो, अॼु बि सुठो आहे। सभु फ्यूचर जेके आहिनि चहिरे जा हुनजा ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। त इन्हनि एहतजाज कयो। पोइ इक़बाल साहब चयो बाबा वियो, तव्हांखे चांहि वांहि, छा मसइलो छा आहे? चांहि वांहि पियारियनि, बिस्किट खाराइनि। त पोइ इहो हाल अहिवाल थियो। पोइ चई बाबा ॻाल्हि इहा आहे, मूंखे हिकिड़े पेनू फ़क़ीर जो हिकिड़ो किनो माण्हू घुरिजे, उनजो कैरेक्टर आहे। भोली नचाईंदो, तव्हां नचायो, ठीकु आहे न। पोइ इहे थिया, पर इहे दोस्त डिमांड इहा हुई त इहो हुसैन शेख ई करे सघे, बाबा तव्हां कयो, मां तव्हांखे थो ॾियां। पर इहे दोस्त मिड़े भोगन में ई आया। उन ई ड्रामे में शायदि अली गुल मल्लाह जी फर्स्ट एंट्री हुई, जंहिंमें हिकिड़ो ई डायलॉग हुयो त सिर्फ़, हा ईअं चादर वेड़ल हूंदे, चौकीदार हूंदो आहे ऐं पुछंदो थो अची त ही काॾे विया, जेके त झुगी में वेठा, त चवंदो लॾाए छॾियो मान। हेठों उहा जींस पातल हूंदी त ॿियो मूं चयो हुनखे, मूं चयो हल वार्डरोब में तुंहिंजे, बसि पोइ चादर ॾींसीं वॾी, त ईअं वेठो आहे बसि। हा रहमान साहिब चए, उनखे नज़र आयो, पोइ त यार इहो छोकिरो केरु आहे, हिनखे सुञाणो हुसैन शेख आहे, जेको चए थो लॾाए छॾियो। हा हिकिड़ो ई डायलॉग। हा उहो हिकिड़ो डायलॉग। इहे माना हिकिड़े माण्हू ॾिसो न, हिकिड़ो जॾहिं सची दिलि सां मोहबत करे थो न पंहिंजे फन सां, पंहिंजे घर सां, पंहिंजे बचनि सां, उनखे उहा मोट मिले थी। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असांखे उहे मोटूं मिलियूं आहिनि। ईअं न आहे त को अली गुल खे नाहे मिली या तव्हांखे नाहे मिली। इन खां अॻु में बि ॾिसो असांजी केॾी स्ट्रगल, असां कीअं पंहिंजा बच्चा पालिया आहिनि, कीअं पाण खे सेट रखियो आहे। अॼु अलाह साईं उहो मक़ाम ॾिनो आहे। बिल्कुलु सम्झो न, त इहो मक़ाम ॾाढो स्ट्रगल खां पोइ ई ईंदो आहे। आख़िर उहो दोस्त सभिनी पोइ हथु खयो था, ठीकु आहे। हा पोइ हुननि खे जॾहिं ख़बर पइजी वई अरे हीउ त कैरेक्टर असांजे करण जहिड़ो ई कोन्हे, पोइ चयो न बाबा इहो बसि इहो इन खे ई ॾियो। उहे घणा हुजाइता दोस्त हूंदा हुआ। अच्छा हा बिल्कुलु। बाली जेको वॾो सोप सीरियल हुयो कास्टली, हुन में तव्हांजो कैरेक्टर बि हुयो? उन में कैरेक्टर बि हुयो, असिस्ट बि मां कयो हुयो, पर पैसा मूंखे ओतिरा ई मिलंदा आहे डायरेक्टर जेतिरा।
अच्छा पैसा ओतिरा ई मिलंदा। मां 2 पेमेंटूं खणंदो हुउमि, हिकिड़ी आर्टिस्ट जी, ॿी डायरेक्टर जी। तव्हांजो कमु बि हुयो हा, साईं, कंदो हुअसि। कमु बि छो त रऊफ़ साहबु ॾाढो भलो हुयो। ऐं जॾहिं मां हिन ते पेपर वर्क कंदो हुउमि त मां रहमत साहब खे चयो, मूं चयो, ऐं अली साहब खे चयो त मूं चयो मां न डायरेक्टर थिए, एज़ अ डायरेक्टर। अच्छा, हा। पोइ मूंखे हुननि प्ले ॾिनो हुयो। अली साहब रहमत साहब खां पुछा कयो त इहो कीअं आहे छोकिरो? चई आर्टिस्ट सुठो आहे ऐं स्टेज थियल आहे, हिनखे असां ॾियूं था। ज़ाहिर आहे रिस्क खणी सघिजे। हा, त पोइ उहो ई प्ले जेको पाण कयो हुअसीं, उन खां पोइ रहमत साहब मूंखे ॾाढा सुठा सुठा आर्ट प्ले तक़रीबन तव्हां माना पोइ ईअं सम्झो आर्ट जो बादशाह थी वियो। नाज़रीन, हुसैन शेख साहब जेके बि आर्ट प्ले हूंदा, आर्ट सीरियल हूंदियूं, या जीअं तारीख़ी फिल्म भगत कंवर राम जी, उन में वॾी महिनत हुई। तव्हांजी गज़ो भाई जी वॾी महिनत हुई। गज़नफर जेको असांजो ॾाढो सुठो कैमरामैन। हुसैन शेख साहब तमामु बहितरीनु एक्टर आहिनि, डायरेक्टर आहिनि, मुख़्तलिफ़ हिननि ड्रामा सीरियल ठाहियूं, फिल्मूं ठाहियूं हिननि, ऐं अवार्ड्स बि हिननि खे मिलिया। असां वटि साजिद हैदरानी साहब बि आहे, तमामु नई टे जो उभरंदड़ सिंगर आहे, ॾाढो सुठो होस्ट बि आहे। हुननि सां ॻाल्हि ॿोल्हि हले ई पई त वरी विच में ख़बरूं बि ज़रूरी आहिनि, ॾिसणियूं ऐं ॿुधणियूं त छा थो वयो आहे पूरी दुनिया में। माशाल्लाह सां साईं, शादियुनि में तव्हां तक़रीबन हेट्रिक कई आहे। हा, 3 शादियूं तव्हां कयूं जी। हाणे त शादी जो इरादो न आहे कोई फ़िलहाल? को अचे त मूंखे को एतिराज़ कोन्हे। अगरि कोई संग ॾियणु चाहे त, कंहिंखे तती हुजे का त हा, कंहिंखे खुटीअ खयूं आहे त अचे। तव्हां वटां इनकार न आहे? मूं वटि इनकार न, मां सदाई हा में हूंदो आहियां। नवाब मेहदी साहब सां घणो रहिया हो तव्हां? न, ईअं कोन्हे त कोई कंहिंसां ईअं त पोइ ॿिया बि खोड़ आहिनि जिन सां मां रहियो आहियां, उन्हनि जी बि 4-4, 5-5, 6-6 शादी। मंज़ूर कुरैशी साहब सां बि रहिया हो? जी जी। तक़रीबन प्रोड्यूसर जेके बि PTV जा रहिया उन्हनि सां गॾु तव्हां कमु कयो? जी जी, उर्दू सिंधी जेके ख़ासि करे वरी समय जो साहब हर ड्रामे में हूंदा हुयो तव्हां? समय जो साहब ॾाढो भाईंदो हुयो। हा, मां जॾहिं कमु बि कंदो आहियां न, मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मां को मिसाल ॻाल्हि हिकिड़ो सोलो प्ले या को सीन रिकॉर्ड कंदो आहियां न, पोइ मूंखे उन्हनि सीननि मां ई झलक नज़र ईंदी आहे त हे समय जे साहब जे सीन जहिड़ो आहे, हे इक़बाल सईद अंसारी साहब जे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, जॾहिं मां सेट ते हूंदो आहियां त घणी मुंहिंजी जेका रंग मूं में ईंदा आहिनि उहे 2 शख़्सियतनि जा ईंदा आहिनि, इक़बाल साहब ऐं समय जो साहब। ॻाल्हाइण मोहम्मद बख़्श समय जो साहब त असांजा जेके लेजेंड हुया, उन्हनि जे नाले ते तव्हां अवार्ड बि कराया हुया 2-3? जी जी, उहे 3 अवार्ड शो कराया। मोहम्मद बख़्श समय जो अवार्ड, हा, MB समय जो अवार्ड, हिकिड़ो मूं बैरिया ऑडिटोरियम में करायो, हिकिड़ो सचल ॻोठ में बि करायो, सचल में, हिकिड़ो वरी कल्चर खाते वारनि जे थ्रू मूं करायो हुयो। पोइ ॾिठोसीं त हाणे हर को पंहिंजे नफ़्सा नफ़्सी में लॻो पियो आहे, पोइ वरी हथु कढी छॾियो। न त मुंहिंजो हिनखे इरादो हुयो अॻिते हलाइण जो, हा, कंटिन्यू करण जो, पर हर को माण्हू बिज़ी लॻो पियो आहे अॼोके दौर में। दौर अहिड़ो अची वियो आहे जो तक़रीबन सीनियर अदाकारनि सां गॾु तव्हां कमु बि कयो गॾु? हा, पोइ वरी उन्हनि खे तव्हां पंहिंजी डायरेक्शन में कमु बि करायो? जी जी। कीअं महसूसु थींदो हूंदो जॾहिं तव्हां डायरेक्टर खे ॾिसंदा हूंदव, अदाकार सीनियर अदाकार खे, कंहिं दौर में उन्हनि जा ड्रामा तव्हां ॾिठा हुया, उन्हनि जी झलक ॾिसण लाइ परेशान हूंदा, वरी उहे ई तव्हांजी अंडर में कमु कनि? ॾिसो न, उहे माण्हू जेके सीनियर हुया उहे प्रोफेशनल हुया। मां हिकिड़ी सीरियल कई कारो गुलाब, ठीकु आहे, जेके शीदी हुया असां वटि रहनि था, हार पोखनि था, इन्हनि ते हुई। पोइ हुन में मूं सलाह साहब खे रखियो ऐं पहिरियां 2 सीन कयां पियो त उहो पंहिंजे एतिराम में उन में उहो महसूसु करे वियो। सीनियर माण्हू हुयो न, ज़ाहिर ॻाल्हि आहे, हुन दुनिया ज़िंदगी हिकिड़ी ॾिनी आहे। मूंखे चए, बाबा हुसैन हेॾिया, मां आयो, मां चए तूं परेशान न थी, चए तूं डायरेक्टर आहीं ऐं मां तुंहिंजे अंडर में थो कमु कयां, जीअं वणे तीअं कर। बिल्कुलु बिल्कुलु, इहा वॾी ॻाल्हि आहे। ॿुधायांव थो, उन खां पोइ मुंहिंजी दिलि हेॾी थी वई। ॿिए ॾींहं ते जॾहिं मां आयुसि, उहो सॼो ॼाणो थोरो मुंहिंजो मज़े सां गयो। ॿिए ॾींहं ते जॾहिं आयुमि त बिल्कुलु हो जीअं हिकिड़ो नवां आर्टिस्ट जा आर्टिस्ट हिकिड़ा कमु कंदा आहिनि अंडर में, उहो उहे ई पियो करे। या गुलाब साहब हुयो, उन्हनि बि तव्हांजी डायरेक्शन में कमु? हा, रसूल बख़्श डायरी आहे, या अहमद मेमन। हाणे इहे त PTV, इहे त हीरोज़ रही चुका आहिनि PTV जा। माना तव्हां छा था सम्झो, अहमद मेमन पुराणे दौर जो हिकिड़ो हीरो आहे। हिकिड़ी ख़्वाहिश तव्हांजी रहिजी हुई, शफ़ी मोहम्मद शाह साहब न कई तव्हांजी डायरेक्शन में कमु? हा, डायरेक्शन में कोन कई। असुल में छा गॾु त कमु कयो? हा, गॾु उर्दू सीरियलनि में कमु कयो आहे ऐं पंहिंजो नाटक रंग बि कयासीं असां गॾु। बाक़ी जेको आहे डायरेक्शन में इहा ख़्वाहिश रहिजी वई आहे। मूंखे ख़्वाहिश न हुई। ॾिसो न, मां ॾिसंदो जॾहिं हूंदो हो न, भाई हीउ करेक्टर हिन जो आहे, हिकिड़ा त माण्हू हरू भरू बि नाले कढ पवंदा। ॿियो इहो त इन्हनि माण्हुनि खे जेके पेमेंट करण जी असां में सघन हुई, असांजी सिंधी चैनल। हा, इहो बि आहे।
पोइ असां हलाईंदासीं भाई ठीकु आहे, पोइ इहे अची विया था सिंधी क़ौम जे नाले ते भाई सिंधी चैनल आहे अचो कयो, न त हिननि खे केरु पेमेंट। हा बिल्कुलु। माना ॾिसो न हिकिड़ो एॾो बुर्दबार आर्टिस्ट हुजे जंहिंजे लाइ माना वॾा वॾा प्रोड्यूसर इंतज़ारु कंदा हुआ, उहा मर्ज़ी आहे वञे न वञे। माना जेके वॾा पाकिस्तान जा वॾा नाला जेके उहे इंतज़ार में हूंदा त अलाह करे शफ़ी छा अचे त मां त उन्हनि जी जाइ ते कुझु बि कोन्हे, पोइ मां पंहिंजे मथे में सूर छो विझां। बिल्कुलु बिल्कुलु। साईं सलाहुद्दीन तुनियो साहिब जी ॾाढी सुठी क्वालिटी आहे। असां बि जॾहिं शुगल आज़म फिल्म ठाहियूं पिया त उन्हनि मूंखे चयो, हालांकि मुंहिंजो कैरेक्टर हुयो बादशाह जो, ऐं हुननि पाण बि हिकिड़े इंटरव्यू में इहा ॻाल्हि मञी हुई त यार इहो पहिरियों दफ़ो ईअं थियो जो मां कैरेक्टर कंहिंखां घुरी करे वरितो। मूंखे चए त यार इहो कैरेक्टर मूंखे वणे थो, मां कया इहो, तूं डायरेक्टर हुजे। मां साईं कीअं, मां तव्हांजा नंढे हूंदे खां ड्रामा ॾिसंदो थो अचां, तव्हांखे ॾिसी असांखे शौक़ु थियो आहे ड्रामनि जो, ऐं तव्हां मुंहिंजी डायरेक्शन में कमु कंदो, मां कीअं तव्हांजी डायरेक्शन ॾींदुमि। जे जो यार इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, अमिताभ बच्चन जहिड़ो वॾो अदाकार जॾहिं करण जोहर जी डायरेक्शन में कमु करे सघे थो, सही ॻाल्हि, हुन कल्ह हथनि जो ॿार आहे छोकिरो। बिल्कुलु। पर हुन डायरेक्टर सलाह साहिब में इलाही सुठियूं ॻाल्हियूं जेके खूबियूं हुयूं त जॾहिं असां एक्टिंग कंदा हुआसीं न, ॾिसंदो हुन में त हे यार सुठो छोकिरो थो कमु करे, उनखे लाइन न बि हूंदी त पंहिंजे डालाइकनि मां उनखे लाइन ॾींदो, हिमत अफ़ज़ाई बि कंदो, हिमत अफ़ज़ाई सम्झाइण। जेकॾहिं मिसाल ॻाल्हि मां का लाइन ॻाल्हायां थो ऐं उहा सही नथो ॻाल्हायां त मूंखे सम्झाईंदो, अञा ताईं बि सम्झाईंदो, अञा ताईं सम्झाईंदा। हू चवंदो आहे जेकॾहिं तव्हांजो सपोर्टर सुठो आहे त लीडर चङो कमु कंदो न, बाक़ी जेकॾहिं सपोर्टर ई चङो न हूंदो त मां छा कमु कंदो, छा कमु करे सघंदो। असां वटि साईं सिंगर में बि ईअं आहे, जेकॾहिं म्यूज़िशियन तव्हांजो साथ न ॾींदा, बिल्कुलु सर बिल्कुलु, त सिंगर माना पोइ चवंदो न यार म्यूज़िशियन साथ नथा ॾियनि, साथ ज़रूरी आहे। जेकॾहिं म्यूज़िशियन आहे त सिंगर आहे, सिंगर आहे त म्यूज़िशियन आहे। साईं म्यूज़िशियन अहिड़ा अहिड़ा बि असां ॾिठासीं चङे भले सुरीले खे बि बेसुरो करे वञनि, बिल्कुलु सर, अहिड़ी का ताल हणंदा आहिनि उते, बिल्कुलु बिल्कुलु, जो सिंगर परेशान थी वेंदो आहे यार हाणे छा ॻायां। पर हिन में हाजिज़ी वारे माण्हू माना ईअं हले, बिल्कुलु। इन माना म्यूज़िशियन जी सपोर्ट वॾी हूंदी आहे, ज़रूरी आहे। माशाल्लाह। तव्हां को म्यूज़िक इंस्ट्रूमेंट को वॼाए वेंदा आहियो? सर हारमोनियम वॼाईंदा आहियूं, हारमोनियम वॼाए, उहा बाक़ाइदा तव्हां सिखी आहे या शौक़ु? बाक़ाइदा न सिखिया आहियूं उस्ताद खां, सिखियो बाक़ाइदा, सुठी ॻाल्हि आहे न, सुरनि जी ॼाण त हुजे, बिल्कुलु ज़रूरी। माण्हू जेको ॻाए थो छा थो ॻाए, कहिड़े राग में, उहो ई आहे जेके सुर जी ॼाण हुजे, हा, जेके पंहिंजी आवाज़ जी माना ॼाण हुजे, मां किथां ॻायां थो, मां छा ॻायां थो। हा। अच्छा, वार तव्हां वॾा रखिया आहिनि, तुफ़िल संजरानी खां मुतासिर आहियो? तुफ़िल संजरानी खां मुतासिर न आहियां, बसि असां हिकिड़े उस्ताद जा शागिर्द आहियूं, ऐं पहिरियों एल्बम मुंहिंजो तुफ़िल संजरानी सां गॾु हुयो। अच्छा, बलोची एल्बम, जी हा। तुफ़िल संजरानी सां गॾु मूं कया, ॾाढो माना उनखे बि हफ़्त ज़बान असां सिंगर चई सघूं था, बिल्कुलु 6-7 ॿोलियुनि में ॻाईंदो, माना परफॉर्मर आहे ॾाढो ज़बरदस्त। मां इहो चाहियां थो लियारी मां जेको बि निकिरे थो न, अल्हम्दुलिल्लाह, उहो माना फनकार आहे, बिल्कुलु। जावेद टाकाणी ॾिसो, जावेद टाकाणी मुंहिंजो मूंखे चैनल ते खणी अचण वारो जावेद टाकाणी आहे। हा, जावेद टाकाणी इलाही माण्हू फनकार मुतारिफ़ कराए, घणा मुतारिफ़ कराया, छोकिरा छोकिरियूं, ऐं हुन में बि इहो साड़ न हूंदो आहे, इहो वाहिद माण्हू आहे जेको हर माण्हूअ सां टच में हूंदो आहे, पाण फोन कंदो आहे ऐं खिली पोइ ॻाल्हाईंदो आहे, खिली। हा, माना तव्हां उहो वठी आयो, मूंखे चैनल ते खणी अचण वारो जावेद टाकाणी आहे। वाह वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, इहा मञो था। ऐं आल सिंध मूंखे टूर कराई शेल कंपनी वारनि सां, कंपनी वारनि। अच्छा, हा, जावेद टाकाणी तक़रीबन असीं महीनो 1.5 महीनो हुयासीं। वाह वाह। हाणे असांखे कहिड़ो गीत ॿुधाईंदा? हाणे हिकिड़ो कलाम आहे, मां नंढो हूंदो हो त स्कूल वेंदो हुयुसि, तक़रीबन एतिरो नंढो थी वियो, ॾाढो नंढो थींदो, एतिरो नंढो हुयुसि, तॾहिं स्कूल वेंदो हुयुसि। मां नाश्तो कयां पियो, उते मुस्तसन हुसन तारड़ जो हिकिड़ो मॉर्निंग शो ईंदो हुयो, पीटीवी ते हलंदो हुयो, मां नंढो हुयो, शुरू ई उन्हनि कयो, त उन्हनि में हिकिड़ो गानो हूंदो मूंखे ॾाढो वणंदो हुयो, नासिर क्या कहता फिरता है, कुछ न सुनो तो बेहतर है। तो उहो कलाम तव्हांखे मां ॿुधायां थो। हाणे हाली गज़ल आहे इहो, मुंहिंजे ख्याल में गज़ल आहे, खलील नालो, खलील जो, ऐं इंशाअल्लाह अनकरीब मुंहिंजो उर्दू चैनल ते इहो गानो ऑन एयर बि थी वेंदो। उहो त इहो मां तव्हांखे ॿुधायां थो, स्पेशली डेडिकेट मां पंहिंजे वॾे भाउ खे ई कंदुमि, वाहिद अब्दुल वाहिद खे, अच्छा, ऐं उर्फ़ पप्पू खे। हिन जो हिकिड़ो गज़ल मशहूरु थियो, नए कपिड़े बदल कर जाऊं खां, इहो तव्हांखे इहो ई ॿुधायां। वाह वाह साईं, माशा। हो कपड़े बदल कर बाल बना कर, कहाँ चले हो किसके लिए, रात बहुत काली है नासिर, घर में रहो तो बेहतर है। नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ, और बाल बनाऊं इसके लिए
शख्स तो शहर ही छोड़ गया, वो शख्स तो शहर ही छोड़ गया। मैं बाहर जाऊं किसके लिए, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ, जाऊं कहाँ। वो शहर में था तो उनके लिए औरों से भी मिलना पड़ता था। वो शहर में था तो उनके लिए औरों से भी मिलना पड़ता था। इन जलती उबलती गलियों में, इन जलती उबलती गलियों में अब खाक उड़ाऊं किसके लिए, वो शख्स तो शहर ही छोड़ गया, वो शख्स तो शहर ही छोड़ गया। मैं बाहर जाऊं किसके लिए, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ, जाऊं कहाँ। मुद्दत से कोई आया न गया, सुनसान पड़ी है घर की फजा। मुद्दत से कोई आया न गया, सुनसान पड़ी है घर की फजा। इन खाली कमरों में साजिद, इन खाली कमरों में साजिद अब शम्मा जलाऊं किसके लिए, वो शख्स तो शहर ही छोड़ गया, वो शख्स तो शहर ही छोड़ गया। मैं बाहर जाऊं किसके लिए, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ। वाह वाह, ॾाढो ज़बरदस्त तव्हां ॻायो। नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ और बाल बनाऊं किसके लिए, वो शख्स तो शहर ही छोड़ गया। हालांकि वो शख्स इसके चक्कर में ही शहर छोड़ गया था। इसी चक्कर में, हाँ, इसके ही चक्कर में छोड़ गया था शहर, लेकिन बाद में ये गाता फिर रहा था। ॾाढो सुठो, पंहिंजे दौर जो वॾो कलाम हो, ज़बरदस्त। ऐं तव्हांखे इहो ये माना उहो कलाम जेका माण्हू भुलिजी विया आहिनि, न साईं, अञा ताईं हलनि, यादि आहे, यादि आहे। सुठी शइ जेका हूंदी आहे न उहा देरि पाए, उहा हलंदी रहंदी आहे। अञा ताईं तव्हां ॾिसो पुराणे दौर में ब्लैक एंड वाइट फिल्मूं ईंदियूं हुयूं इंडिया जूं, उहे गाना अञा ताईं सदाबहार आहिनि। कुझु हुन ते महिनत थियल हूंदी सुठी, आवाज़ सुठो हूंदो, शाइरी सुठी हूंदी, त ॼण दिलि ते लिखिजी विया आहिनि उहे। हिकु दफ़ो लिखियो पको दिलि ते तुंहिंजो नाम, तंहिं मथां मां कीअं लिखां ॿिए कंहिंजो नाम। त उहा शाइरी जेका सुठी हूंदी आहे न, उहा माण्हू यादि रहंदी आहे, सदियुनि ताईं यादि रहंदी। बिल्कुलु बिल्कुलु, नो डाउट। साईं हुसैन शेख साहिबु ताज़ो तव्हांखे अटैक थियो, इहो ॿुधो आहे, पहिरियों अटैक थियो हुयो तव्हांखे जी, उन खां पोइ एंजियोप्लास्टी थी तव्हांजी। अच्छा, अलाह ख़ैर करे तव्हांखे अलाह साईं हयाती ॾे। पोइ कीअं महसूसु थियो पिया उन महिल, छा माना कैफ़ियत हुई? मां ड्रामे जे शूट ते हुयुसि, पंहिंजे सिंधी चैनल जो ड्रामो हुयो, इहो हथें गुल मेहंदी जेको, हथें गुल मेहंदी। इहो माना वरी गुज़िरियल सभिनी प्रोजेक्टनि खां तमामु मथां प्रोजेक्ट हुयो। सॼी ज़िंदगी जो निचोड़ हिन में लॻायो अथव? सॼो हिन में हुयो। अच्छा, कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जेके मैनेज न पए थियूं, उन्हनि ते माना ॾींहुं राति मुंहिंजी उहा हूंदी, कंसंट्रेशन हुई। हा,
माना 17-18 जाड़ा थी विया मां ENG जे इंतज़ार में ई वेठो हुउसि। छो त हाणे चैनल में जेके दोस्त वेठा आहिनि न, कुझु माना ईअं सम्झो त की कंहिं कंहिं चैनल ते को चङो माण्हू वेठो आहे, न त ऊंदहि लॻी पई आहे। पोइ प्रोडक्शनियूं बि घटि थियूं थियनि त उन्हनि खे बि उहो निभाए नथा सघनि। पर तव्हां त पंहिंजे कम सां उहे सचा आहियो। उते हुयुसि इंतज़ार में वेठो हुउमि त राति जो मां निंड ई पियो हुउमि त अटैक पियो। वरी अटैक थियण खां 26 जाड़ा पोइ वरी मां शूट शुरू कई। अच्छा। हा, 26 ॾींहं ते मां शूटिंग शुरू कई। हालांकि तव्हांखे डॉक्टर मना कयो हुयो? डॉक्टर मना कई मूंखे 3 महीननि जी। ऐं ॾुखियो कमु, माना हींअर ॾांदगारी जो तस्वुर कोन्हे, तव्हां नथा करे सघो। किथे नथी नज़र नथी अचे। पर मूं इन ड्रामे में ॾांदगारियूं बि ॾेखारियूं। अरेंज कयो? हा, अरेंज कयूं। माना उहे शयूं जेके मुमकिन ई न आहे त तव्हांखे मिलनि, जेके कंहिं ज़माने में फानूस गोला हूंदा ॿरंदा, उहे लालटेन बि चऊं साईं। लालटेन ही आहे जेका साम्हूं पई आहे। हा, ठीकु आहे। हा, इहा लालटेन उहो गोलो हूंदो जेके माण्हू मेलनि में खणी ईंदा, गैस भरींदा, गैस हूंदो, उन में बि पेट्रोल इहो गासलेट पवंदो, पर उन में अंदरि हिकिड़ो लॻंदो हुयो, मीटर लॻंदो। हा, मीटर लॻंदो। त उन ते इहे शयूं या रेडिया, हींअर रेडिया तव्हां नथा हथु करे सघो, उहे टेप रिकॉर्डर या कैसेट, माना इहे शयूं मुख़्तलिफ़। इहो हफ़ीज़ कुंबर साहब जो स्क्रिप्ट जी हथेंगुल में जेको PTV ते बि थियो, हा, तव्हां उनखे नए अंदाज़ में कयो? न, उहो साॻियो ई अंदाज़, अञा बि माना ईअं पियो लॻे जेको मूं रिकॉर्ड कयो 1960-1970 वारो, उहो दौर ॾेखारियो। जॾहिं मां 1930 वारो दौर ॾेखारे सघां थो, 60 वारो छो न ॾेखारियो? भगत कंवरराम इहो हुयो न भाई। त अहिड़े तरीक़े सां हुन में ॾाढी महिनत कई। बहरहाल उन जूं मूं 26 किसियूं पूरियूं करे उहो मूं छॾियो, उनखे वधीक करण जी मूं में सघ न हुई, ताक़त न हुई। हा, महिनत बि वॾी लॻे थी साईं, ॾींहं राति जी, माना सम्झो पघर ऐं रत पंहिंजे ॾियणो थो पए, तॾहिं वञी का शइ सेट न ठाराए। माना तव्हां माना सिंधी चैनल ते त इहो तस्वुर ई न आहे त को डायरेक्टर सेट ठाराए। पाण सेट तक़रीबन ड्रामा जा सेट ठाराया, भगत कंवरराम जा सेट ठाराया, हिकिड़ो जोगियाणी ड्रामो पए कयो उनजा सेट ठाराया, मिसाल ॻाल्हि हिन जा सेट, हिन पूरा उन दौर जा ड्रामा। लाइव कॉल ते ॾिसूं था केरु असांखे। जी अस्सलाम वालेकुम। जी साईं, केरु आहे असां सां गॾु सुबुह साण धरती में? ओ, लाइव कॉल कटिजी वई शायदि। जी साईं, भगत कंवरराम जॾहिं तव्हां फिल्म ठाहियो पिया, उन महिल ॿुधो आहे तव्हांखे थ्रेड बि मिलियो त इहा फिल्म न ठाहे? हा, सुठो न थींदी तुंहिंजी? हा, सुठो न थींदो। पर पोइ असां चवंदा हुआसीं बाबा असां हिकिड़ा न्यूट्रल माण्हू हिकिड़ो कमु था कयूं, सब्जेक्ट मिला बाबा मां छॾे ॾींदो, को ॿियो कंदो त को टियों कंदो। अहिड़े तरीक़े सां हिन में का इशू न आहे। पोइ स्क्रिप्ट मूं उन्हनि खे ॾिना, पोइ हुननि में ॾिठो त बाक़ी हिन में का अहिड़ी शइ न आहे, पोइ इन करे उनखे वरी पोइ। ऐं वरी तव्हां उन ओरिजिनल लोकेशन ते विया, रुक स्टेशन जिते हुनजी शहादत थी हुई? बिल्कुलु, उन स्टेशन ते 5-6 ज़िलनि में मूं इहा फिल्म शूट कई। अच्छा। मिसाल ॻाल्हि ईअं कयो त भाई दरवाज़ो घर अलॻि आहे, वरी दरवाज़ो कंहिं ॿिए ज़िले में आहे, वरी उनजे पासे किथे ॿिए हंधि आहे, त माना अहिड़े तरीक़े सां उहो हिकिड़ो सीन जेको कंटिन्यू आहे उहो मूं तक़रीबन ईअं पासिंग अलॻि अलॻि जॻहियुनि ते कई। अहमद मेमन साहब बि वाह जो कैरेक्टर कयो साईं। हा, असल में आर्टिस्ट जॾहिं कमु कंदो आहे न मूंसां, पोइ चवंदो आहे त हाणे इहो छुटो, माना जिते 10 जाड़ा लॻंदा त उते थी सघे थो महीनो लॻे। पोइ वीचारा आर्टिस्ट ॾाढो प्यार बि कंदा आहिनि, इज़त कंदा आहिनि। हुननि खे बि इहा ख़बर हूंदी आहे त जेका शइ असां ठाहियूं था त माना इहा अलाह कंदो, इज़त मिलंदी। हाणे बि मिसाल ॻाल्हि जेको मूं ड्रामो ठाहियो त उहो कमाल आहे। उनजी तव्हां हिकु हिकु फ्रेम ॾिसंदव ऐं उनजी तव्हां ड्रेसिंग ॾिसंदव, उनजी परफॉर्मेंस ॾिसंदव। रुॻो ईअं न आहे त तव्हां लोकेशन ठाहे छॾियो। स्क्रिप्ट जे हवाले सां तव्हां बि माना ईअं चवंदा बाबा सुठो स्क्रिप्ट हूंदो राइटर जो त मां कंदुसि? ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ॾिसो न, मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे, मां हिकिड़ो क्लासिक ड्रामो शुरू कयो हुयो, हा, जंहिंमें नसीम खल साहब जूं कहाणियूं, अमर जलील साहब जूं कहाणियूं, चोटियों दर बि तव्हां ठाहियो? चोटियों दर। ऐं माना कंहिं ॿिए डायरेक्टर माना कोन नसीम खल साहब जा ड्रामा कया हूंदा, छो त हुनखे को टच ई नथो करे सघे। बिल्कुलु बिल्कुलु। हुसैन शेख साहब आयल आहिनि। हुसैन शेख कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि, ॾाढा सुठा सीनियर असांजा एक्टर आहिनि, डायरेक्टर आहिनि। तक़रीबन सभिनी अदाकारनि हिननि जी डायरेक्शन में कमु कयो आहे। असां वटि साजिद हैदरानी साहब आहिनि, ॾाढा सुठा सिंगर आहिनि, असांखे ॾाढा सुठा कलाम ॿुधायूं। पर हाणे साईं असां चाहींदासीं तव्हां को सिंधी कलाम बि ॿुधूं। ॿुधाया ॾाढा सुठा। हाणे जीअं तव्हां प्रोग्राम जी शुरूआति में चयो त मूंखे पंहिंजी सिंधी ॿोलीअ में ॻाइणु ॾाढो मज़ो ईंदो आहे। ॾाढो मज़ो ईंदो आहे, बिल्कुलु। सिंधी का फोक धुन को शाह अब्दुल लतीफ़ सरकार जी शाइरी आहे। अच्छा। ऐं हीअ मुंहिंजी पहचान आहे। जंहिं गीत जे कलाम मूंखे साजिद मां साजिद अली हैदरानी ठाहियो।
सुञाणप सॼी सिंध मूंखे सुञाणे थी इन कलाम जी वजह खां। माना हर माण्हू हर ज़बान वारो माण्हू ही कलाम मुंहिंजो ॿुधंदो आहे। त डेडिकेट स्पेशली मां दोस्तनि जे नाहो कंदोसीं। ऐं जी साईं ॿुधायो साईं, कलाम ॿुधूं त पोइ वरी अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अमी वींदा त लॻंदा ॾींहं, अमी वींदा त लॻंदा ॾींहं रे जानिब यार जुदा ही पई मारे अल्लाह। अमी वींदा त लॻंदा ॾींहं अल्लाहु 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 अल्लाह। हिकड़ियूं लॻंदियूं लुकड़ियूं अल्लाह ओ हिकड़ियूं लॻंदियूं लुकड़ियूं अल्लाह हो ॾाढा तपंदा पिया ॾींहं जानिब यार जुदा ही पई मारे अल्लाह। अमी वींदा त लॻंदा ॾींहं अल्लाहु 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 अल्लाह। सूरत जन था सुञ में अल्लाह ओ सूरत जन है सूरत जन अल्लाह सूरत जन आ सुञ में अल्लाह। हो पल था खायनि मूंखे शीअरे जानिब यार जुदा ही पई मारे अल्लाह। अमी वींदा त लॻंदा ॾींहं अल्लाहु 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 अल्लाह। अतियूं शाहू लतीफ़ चवे वो लालऊं लाल लतीफ़ चवे ओ अतियूं शाहू लतीफ़ चवे ओ लालऊं लाल लतीफ़ चवे हो मारियो तुंहिंजे हिन नियणे जानिब यार जुदा ही पई मारे अल्लाह। अमी वींदा त लॻंदा ॾींहं
अमी वींदा त लगंदा ॾियणे जानिब यार जुदा ही पई मारे अल्लाह अमी वींदा त लगंदा ॾियण अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह। कमाल साईं कमाल ज़बरदस्त ॾाढो सुठो हिकिड़ो सहर तारी करे छॾियो साईं बाक़ाइदे ॾाढो सुठो आवाज़ वरी शाइरी त साईं। सर हीउ कलाम हू हुयो जेको मूसा सेन समा साहब जेको फंक्शन में प्रोग्राम में ॻाईंदो हुयो। जी जी त उहो कलाम ओल्ड कलाम मां कढी करे मां फौजिया सुमरो साहिब बि त ॻायो आहे। फौजिया सुमरो मूंखे यादि न आहे पर ख़वातीन जे आवाज़ में बि आहे ॾाढो सुठो धुन बि ॾाढी सुठी पुराणी धुन आहे तमामु ॾाढो सुठो तव्हां निभायो। लाइव कॉल ते ॾिसूं था असां गॾु केरु आहे। जी अस्सलाम वालेकुम। जी साईं केरु आहे असां सां गॾु? जी साईं किथां साईं? अच्छा अच्छा खैरपुर मीर्स खां। किथे हलाए? जी 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 हाँ साईं छा चवणु चाहींदव साईं? साईं तव्हां प्रोग्राम तव्हां चार बि सुठो वेठो आहे साईं तुरार साईं जो कलाम विकिरायो त लख लाख थी। जी साईं जी जी ज़रूरु कोशिशि कयूं था। वॾी महिरबानी साईं महिरबानी। हाँ कॉल कई। हुसैन शेख साहब तव्हां माशाल्लाह कॉमेडी भी कई संजीदा कैरेक्टर भी कया नेगेटिव रोल भी कया जी तव्हांखे हॉरर ड्रामनि में भी असां ॾिठोसीं। हॉरर ड्रामनि में भी हिकिड़ी सीरीज़ शुरू कई आहे हॉरर सीरीज़ हुई उन में तव्हांखे माना मुहांडो ॾिसी करे इहे कैरेक्टर ॾींदा या त हे हॉरर लॻे थो? बस वो कॾहिं कॾहिं पंहिंजो शौक़ु बि हूंदो हुयो कॾहिं डायरेक्टर जी डिमांड में कैरेक्टर डिमांड हूंदी त हिते माण्हुनि खे डॼाइण वारो माण्हू खपे। हा बिल्कुलु पोइ तव्हांखे कैरेक्टर ॾींदा हुओ। ख़ालिद सुमरो साहब मरहूम कमाल हुयो माण्हू हॉरर जो माना बादशाह हुयो बादशाह। ऐं वरी उहो बि तव्हां वांगुरु ईअं जुनूनी हुयो उहो बि जुनूनी पाण सेट ते कमु कंदो हुयो सॼो कमु पाण कंदर साहब ख़ालिद भाई हा हा ऐं हेॾो मां हूंदो हुअसि हिकु ॿ ॿिया बि असलम भुट्टो साहब हा असलम भुट्टे साहब बि हिकु माना डायरेक्टर बि अहिड़ा रखिया हुयूं जेके पाण हॉरर आहिनि। हा उहे हॉरर खे सम्झी सघनि रंग करणु घुरिजे न। ॾिसो जेकॾहिं रुगो ॻाढ़ो रंग में त हथु न विझे कॾहिं ब्लैक बि रंग कजे कॾहिं येलो कजे कॾहिं ब्लू कजे। बहरहाल कोशिशि रही आहे त जेको बि कमु कयो उहो पंहिंजे हिसाब सां थोरो बहितर करण जी कोशिशि। हिकिड़ो ड्रामो तव्हांजो तव्हां कफन चोरी कंदा हुन में मुर्दनि जा कफन लाहींदा। हा केॾो ज़बरदस्त माना हॉरर ॾिसो न। ऐं हिकिड़े गाने में बि तव्हां मॉडलिंग कई मां ॾिठी। हा नबील शेख साहब ठाहियो गानो नबील शेख ठाहियो गानो जंहिंमें तव्हां रेप स्टाइल में गानो तव्हां ईअं हा उहो बि कयो। ॿियो वरी शुरू जे दौर में हिकिड़ो पंहिंजो सनम बलोच मॉडलिंग कंदी आहे हुन में ऐं पंहिंजो चूड़ियूं वॼनि थियूं नजफ़ अली जो गानो जी जी हे हैदराबाद में करे आया मतिलबु गॾु हूंदा न हिकिड़ी टीम हूंदी पोइ जॾहिं कमु कंदा हुआ भाई हिन ते हिन जी ज़रूरत आहे बाबा इहो करे। ऐं इहो जेको नबील कई फिल्म कई इहो फिल्म जो उहो गानो हुयो। अच्छा अच्छा पोइ मां वियो हुअसि कोटड़ीअ में इहो दरिया जो दर्द ड्रामो पए कयो त हुनजे दौरान इहो घुरायो या शायदि के हुयो मां के बि एक्टिंग बि करे पियो। अच्छा त ईअं खोड़ शयूं कंदा हुआसीं। तव्हांजी फिल्म बि मूं हिकिड़ी कयो गाने में तव्हांजी 3-4 फिल्मूं मूं कयूं अली गुल जी तव्हांजी उहो ऐं जेका फिल्म डाक करोड़पति हुई हा उन में तव्हां डॉन हुयो। हा साइकिल नंढी साइकिल ते ईंदो आहियां जाम साइकिल हो चुगले आज़म उन में बि हो चुगले आज़म में त वरी संग तराश जो करे संग तराश जो जंहिंमें वो छोकिरी अची करे चई दुनिया जो मनोज तरीन संग तराश। त असल में ॾिसो न जॾहिं तव्हांजा ज़हन मिलंदा न ज़हन पाण में मिलंदा त उहो कमु थींदो। ॾिसो हाणे जीअं सुल्तान राई मुस्तफ़ा कुरैशी हुयो कंहिं हिकिड़े खे बि तव्हां हटायो त ॿियो पाण ई हटी वेंदो। अलाह जी महिरबानी हींअर तव्हांजी बि अहिड़ी जोड़ी आहे जेकॾहिं कंहिं हिकिड़े सां दुश्मनी जे ॿिए खे लिकाए छॾिजे त उहो पाण ई वेठो हूंदो घरु उहो हुनखे को छॾाईंदो कोन। पर अलाह साईं त ॾिए थो पर हिकिड़ी माण्हू जी पाण में ज़हन मिली था वञनि त पाण जॾहिं को बि कमु कंदा आहियूं त उहो सलाह मशवरे था कंदा आहिनि बाबा हे कमु कयूं हे कमु हीअं करिणो आहे। अच्छा म्यूज़िक में बि तव्हांजो घणो रुझान हूंदो आहे ख़ासि करे बैकग्राउंड म्यूज़िक में? हा सुठी माना तव्हांजी इहा नज़र हूंदी आहे त हिन सीन ते कहिड़ो म्यूज़िक लॻे? बाबा ॾिसो न
मुंहिंजा त हर जॻह ते जहिड़ा थींदा आहिनि भाई एडिटिंग में भाई हे 2 फ्रेम बि लूज़ न हुजे या हे 2 फ्रेम घणो टाइट न हुजे उनजी हिकिड़ी पंहिंजी कैमरामैन सां घणो तव्हां कैमरामैन सां घणो ही शॉट खपे ही फ्रेम खपे। हा पोइ घणा दोस्त वरी वीचारा ईंदा आहिनि चवनि न कुझु अहिड़ा बि डायरेक्टर आहिनि जिन उहो वीचारा उन्हनि खे ॾींदा आहिनि पैसा पाए ॿियो टे बाबा हाणे तूं कर वेठा आहियूं असां शौक़िया अॼुकल्ह इहो शौक़िया डायरेक्टरनि जो घणो रुझान आहे जंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त हींअर पूरी सिंधी मीडिया ते कैमरामैन सां तव्हांजो घणो टसल रहियो आहे शुरू खां वठी इन करे तव्हां पंहिंजे पुट खे कैमरामैन करे छॾियो त सुभाणे हिनखे धक चंबो हणण में सहूलियत थिए। न मां उहो चवंदो आहियां कॾहिं कॾहिं बाबा ड्रामे जे लाइ अञा तूं घुरिजी अञा स्टूडियो में कमु कनि था हा सुठनि डायरेक्टरनि सां कमु करे। जी जी बिल्कुलु नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे साम्हूं वेठो आहे शाहीन शेख साहिबु इहो पुटु आहे कैमरा जे पुठियां हिन करे तव्हांखे नज़र न ईंदो हूंदो बसि हुसैन शेख खे ॾिसो माना हुनखे ॾिठो ॻाल्हि साॻी आहे उहो हिते कैमरामैन आहे धरती टीवी ते ऐं तव्हां हुनखे कुझु ॾींदा आहियो सिखिया कुझु फ्रेमिंग वग़ैरह जे ड्रामे जी कीअं थींदी आहे फ्रेमिंग? न कॾहिं मां हुनखे ड्रामे ते न आहियां वठी वियो पर मुंहिंजो पुटु आहे हुनखे किथे वञण जी ज़रूरत न आहे जॾहिं बि वज़न पवंदुसि त पाणे संभाले वेंदो तव्हां हुनखे पंहिंजो जेको तजुर्बो आहे तव्हांजो मूं ॾिनो कुझु बि न आहे। ॾिसो तव्हांखे कंहिंजो पोयनि पंहिंजी पीढ़ी में कुझु मिलियलु हुयो न साईं न मिलियो हुयो न तव्हां पंहिंजी महिनत सां इहो आयो न पर इहो आहे त ॾिसो अॼु शाहीन जे पुठियां हुसैन शेख जो नालो आहे ठीकु आहे मुंहिंजे पुठियां त कोई अहिड़ो नालो न हुयो न पर जेकॾहिं ही पंहिंजे आर्ट सां मोहबत कंदो न त अलाह साईं हिनखे इज़त ॾींदो पंहिंजो सौरभ ही आर्ट आहे बिल्कुलु ही असांजे हिसाब सां ॼण असां पंहिंजी हिकिड़ी क़ौम जी पंहिंजी धरतीअ जी इबादत था कयूं ख़िदमत था कयूं बिल्कुलु स्क्रीन जे ज़रिए जेका बि शइ आहे जेकॾहिं तव्हां इन जे लाइ पंहिंजे दिलि में मोहबत रखंदो त यकीन आहे मूंखे अलाह ताला तव्हांखे उहो मक़ाम बिल्कुलु कामयाबु मिलंदी आहे। साईं साजिद हैदरानी साहिबु जीअं सवेर ॻाल्हि हले पई त असांजे ख़ानदान में बैकग्राउंड में कोई बि अहिड़ो न हुयो फनकार या आर्टिस्ट या एक्टर तव्हांजे बैकग्राउंड में को रहियो आहे तव्हांजे वॾनि में? सर सुराब साहिबु मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां ॾाढी ज़बरदस्त दिलचस्पी वारी ॻाल्हि आहे मुंहिंजे फील्ड में मुंहिंजे ख़ानदान में कोई बि कोन्हे तव्हां खां अॻु में फील्ड खां मुतासिर तव्हां खां पोइ बि न आहे कोई मता थी सघे न थी सघे त थी सघे हुजे तव्हांखे ॾिसी कंहिंखे शौक़ु हा थी सघे ऐं जॾहिं मां फील्ड में आयो हुउसि त बाबे ॾाढो मूंखे ॻाल्हाई मूंखे घर मां कढी छॾी बाबा हे फील्ड ख़राबु आहे हे तूं वेंदे सॼी राति ॿाहिरि हूंदे असांजो इहो माना कमु न आहे मां चयो बाबा मूंखे माना शौक़ु आहे मूंखे घर मां कढी छॾी ॿाहिरि पहिरियों प्रोग्राम हुजे मूंखे माना ॾाढो जदोजहद हुजे ॾाढो जदोजहद हुजे मां वञा प्रोग्राम में ॻायां गिटी में प्रोग्राम हुयो मां हुते पहिरियों कलाम ॻायो सजाद अली जो तेरी मेहंदी पे गीत मैंने गाए हुते सुल्तान शाह साहब हुयो हुते कंहिंजी मेहंदी हुई छा? मेहंदी हुई अच्छा बिल्कुलु तेरी मेहंदी पे गीत मैंने गाए माना फंक्शन हुयो उनजी मेहंदी परफॉर्म मां ईअं शौक़िया तव्हां दिलि जो आवाज़ मां चयो मूंखे ॾाढो शौक़ु आहे मां ॻायां पंहिंजो आवाज़ त मां चेक कयां मां ॻायो हिकिड़े हमारा के सुल्तान शाह साहब जंहिं मूंखे फील्ड में वठी आयो मुझे चलो यार आवाज़ आपका बड़ा अच्छा है मैं आपको ले जाऊंगा शाह साहब मैं चलूंगा आपके साथ क्या आपका अब्बू मुझे मैं बात करूंगा देखूंगा छोड़ेगा नहीं वालिद साहब ये गाल वालिद साहब मुखे माना न वणी वालिद साहब की इहा ॻाल्हि जे तूं वरी ॻाईंदे तूं वरी ॻाईंदे हाणे मां चयो बाबा मूंखे ॾाढो शौक़ु आहे पोइ मूं वारे भाउ आबिद ऐं मूं वारे मामे मूंखे ॾाढी साथ ॾिनी पहिरें प्रोग्राम में मूं सां गॾु हलिया लोहारवाडा हॉल में पहिरियों प्रोग्राम हुयो आगरा ताज में त हुते मां पहिरीं परफॉर्म कई माशाल्लाह ॾाढी मोट मूंखे मिली पोइ उन खां पोइ तक़रीबन 15-20 ॾींहं मां मामे जे घर रहियुसि अच्छा हा पोइ जॾहिं मुंहिंजो गानो पहिरियों हलियो चैनल ते पोइ बाबे खे माना भरोसो थी वियो मुतमिन थी वियो बाबा हाणे ई पको जेको मिरासी ॻाइणो थी वियो हे न मोटंदो हाणे जेकॾहिं मां जॾहिं प्रोग्राम ते नथो वञा त मूंखां पुछे थो बाबा साजिद तूं प्रोग्राम ते न वञ माना हाणे एतिरो भरोसो आहे जॾहिं मशहूरु थी वियो तव्हांजो गानो आहे अची वियो बिल्कुलु पोइ त प्राउड फील कंदो तव्हांजे वाले साहब यार वाकई ॾाढो सुठो ॻाए थो माण्हू जॾहिं ॿिया हुनखे ॿुधाईंदा आहिनि हा माण्हू चवंदा आहिनि यार हीउ गानो ॾाढो हू चवंदो बाबा मुंहिंजे पुट जो गानो आहे हा माना हर माण्हू ॿुधंदो आहे इहो गानो मुंहिंजो न ज़ाहिर आहे वॾनि जी वॾी नज़र हूंदी आहे न बिल्कुलु ॿियो उन दौर में वरी इनखे थोरो ख़राबु सम्झंदा हुआ बिल्कुलु बिल्कुलु हाणे त वॾनि वॾनि घराणे जा माण्हू अची विया आहिनि फील्ड में हक़ीक़त हाणे त सोशल मीडिया जो दौर आहे छोकिरियूं ॾिसो तव्हां मिलियन में उन्हनि जा फॉलोवर आहिनि हा मिंट में टिकटॉक वग़ैरह टिकटॉक ठाहिनि थियूं ऐं शादी में जेके अॻे माना ईअं हूंदो मूवी कोई भरींदो हुयो त हुनखे चवंदा हुआ तूं अकेलो वेही पाण कैमरामैन हुजे पाण एडिटर हुजे ॿिया माण्हू न विहारजांइ गॾु सही पाण वञी मालिक वेहंदा एडिट कराईंदा हुन सां ऐं हाणे त शादीअ जी मूवी लाइव थियूं हलनि लाइव मोबाइल ते साईं सभिनी शादियूं ॾेखारंदा हर कोई डांसियूं वांसियूं हर शइ वलीमो सभु कुझु कहिड़ो दौर अची वियो आहे हक़ीक़त दौर बदिलजंदो रहे बिल्कुलु बिल्कुलु पर तव्हां पंहिंजी स्ट्रगल जारी रखी कंटिन्यू अलाह साईं ॾिसो तव्हांखे कामयाबी ॾिनी ऐं मशहूरु थी वियो ऐं माशाल्लाह कलाम चवंदा भई असांजी दुआ आहे त अञा तव्हां वधीक सुठा सुठा कलाम ॻायो ऐं जीअं तव्हां ॿुधायो सर तुफ़िल संजरानी तव्हांजो उस्तादु हिकिड़ो ई आहे हा तक़रीबन मुंहिंजो क्लब में जॾहिं मां उस्ताद सिखंदो हुयुसि त ईंदो हुयो अच्छा माना उस्ताद खां ॻाल्हि ॿोल बि कंदो हुयो त मुतारिफ़ मां ॾाढो थियो त उन खां प्रोग्राम जॾहिं कंदो हुयो त प्रोग्राम में मिलंदो हुयो उन टाइम में मूंखे सुञाणंदो न हुयो
पोइ मनु भाई प्रोड्यूसर हुयो, उन असांजो हिकिड़ो कैसेट करायो, बलोची कैसेट। अच्छा अच्छा। परदेसी कैसेट करायो, ॾाढो माना हलियो न, फ्लॉप वियो। उन खां पोइ जेको मां कैसेट कयो सिंधी, उहो मुंहिंजो सुपर हिट वियो। माना उन हिसाब सां मुंहिंजी तुफिल सुञाणे हाणे तुफिल सुञाणे तव्हांखे चङी तरह सुञाणे, माना चङी नमूने सुञाणे। ईअं न, ॾाढो सुठो। बाय फेस बाय नेम, उहो बि ॾाढो सुठो इनकरेज कंदो आहे सभिनी, ॾाढो ज़बरदस्त, नवां सिंगर्स खे परफॉर्मर आहे, ॿुधाईंदो आहे, गॾु खणी हलंदो आहे। अक्सर असां शोज़ में गॾु हूंदो आहे त असांखे इहो ई चवंदो आहे पहिरियां यार जेके ॿिया आया आहिनि सिंगर उन्हनि खे मौक़ो ॾियो, छो हुनखे ख़बर आहे त हाणे मेन लीड सिंगर तुफिल संजरानी आहे। बिल्कुलु उहो चवंदो बाबा ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं मूंखे पहिरियां एंट्री कराईंदो माण्हू हलिया वेंदा, यार ॿियनि सिंगर्स खे केरु ॿुधंदो। साईं फनकार खां वॾो सुठो आहे, माना इंसान ॾाढो ज़बरदस्त। हा, ॾाढो फ़क़ीर माण्हू आहे न, फ़क़ीर माण्हू, मौलाई आहे, माण्हू कामयाब थींदा। हा, मौलाई माण्हू आहे, हथ जोड़ी आहे सभिनी सां, फ़क़ीर माण्हू सफ़ा। केतिरनि ई शोज़ में असां ॾिठो त सिर्फ़ु उहो ई सिंगर हूंदो आहे, ॿिया तुंहिंजा लोकल हूंदा आहिनि सिंगर, शहर जा नवां जेके हूंदा आहिनि, उनजी कोशिशि इहा हूंदी आहे यार पहिरियां हिननि खे ॻारायो। रश जेका बीठी आहे, माशाल्लाह उनजो स्टाइल, वरी उनजी ड्रेसिंग, उनजो स्टाइल, असां चवंदा हुआसीं माण्हू डिमांड था कनि तुफिल तुफिल तुफिल, सोना लॻंदा अली वाला। चए बाबा वरी स्टेज ते अची उन्हनि खे चवंदो आहे बाबा मां हिते बीठो आहियां जी ऐं सजदा तव्हां सां हूंदुमि, पर पहिरियां जेके हे सिंगर आया आहिनि इन्हनि खे ॿुधो। बिल्कुलु सही, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। न न भली ॻाल्हि न त अक्सर सिंगर चवंदा आहिनि पहिरियां असां एंट्री करायो, असां त वञूं, पोइ जेको इहा आदत हर कंहिं में न आहे। हा, हर कंहिं में न हूंदी आदत, माशाल्लाह तुफिल करे करे कावड़जी हलिया वेंदा आहिनि। हा असां एंट्री नथा करायो, बसि वञूं था असां खणी हलिया। अच्छा साईं, तव्हां ॿुधो आहे तव्हां सेट ते माना जलाद लॻा पिया हूंदा हुआ, सफ़ा न ॾिसंदा हुआ कंहिंखे केरु आहे, कुझु न, कम ते कमु, बसि कमु मूंखे खपे सुठो। ॾिसो न, ऑन ईयर त कोई नथो ॾिसे त मां जलाद आहियां, मां छा आहियां, बुख ते आहियां, ॾुख ते आहियां, बीमार आहियां या ख़ुशि आहियां। असुल में स्क्रीन जेका तव्हां ॾिसो उन ते कंप्रोमाइज़ न कंदा, उन ते कंप्रोमाइज़ न हुजणु घुरिजे। पोइ इहे शयूं मुंहिंजियूं इलाही दोस्तनि खे न आहिनि वणंदियूं, चवंदा यार छितो थो थी पए ॾाढो। हा, हाणे को विढ़ंदो कोन आहियां, को तीर कोन हणंदो आहियां, कम ते। मां अहिड़ा बि डायरेक्टर ॾिठा आहिनि, बसि हिकिड़ो शॉट बसि सही आहे, सही आहे, अड़े बाबा मां बीठो आहियां हुजत में, चवंदा अड़े कुझु बि, अड़े चए थो ज़रूरी त खणी आहे। अच्छा, पर मुंहिंजो न हूंदो आहे। वॾा वॾा आर्टिस्ट बि हूंदा, तव्हां हुननि में ॾिसंदो त 15-20 रीटेक हूंदा, भला मां त पहिरीं टेक बि खणी सघां थो न। मूंखे मुंहिंजे घर जा जेकॾहिं पहिरीं टेक खणंदो, हूअं मां 5-6-7 सीन कंदो आहियां ॾींहं में। मुंहिंजे लाइ मशहूरु आहे 5-6 सीन 7 सीन, झुमरियूं हणंदो आहियां। माण्हू चवंदा आहिनि असां 40 सीन 30 सीन न हुजंदा बाबा, असां कैमरा ऑन कोन कंदा। सोप सीरियल में त ॿुधो आहे 150 सीन बि कंदा आहिनि। हा, मूंखे ॿुधाए 2 कैमरा घुरायो, असिस्टेंट होॾे थो करे, हो होॾे थो करे, ख़बर तॾहिं पवंदी आहे। डायरेक्टर सेटनि ते हूंदो न आहे, ऐं उन्हनि माण्हुनि जी वधीक वैल्यू हूंदी आहे। चैनल ते बि जेके कमु करण वारा माण्हू आहिनि, PM को कमु करण वारो हूंदो त हुनखे कमु करणु कोन ॾिनो वेंदो, या डायरेक्टर बि हूंदा त हुननि खे कमु करण वारो। इन करे हर को बसि महदूद वेठो आहे। तव्हां हींअर ॾिसो न कहिड़ो कमु थो हले। मुंहिंजे ख़्याल में तव्हां 2 आनियर आहियो जेको कंटिन्यू अलाह जी भलाईअ सां अलाह कंदो, अॻिते बि रहंदो। हिकिड़ो अचे थो कमु, माण्हू ॾिसनि था, माण्हू परेशान थी वियो आहे, आर्टिस्ट ऐं असांजो डायरेक्टर। जी जी बिल्कुलु साईं, माशाल्लाह। प्रोग्राम जो कुझु आख़िरी मिंट आहिनि ऐं असां चाहींदासीं आख़िर में को मैसेज ॾियणु चाहियो, नवां जेके फ़नकार थियणु चाहिनि था, गुलकार थियणु चाहिनि था, तव्हां पंहिंजा तजुर्बा बि शेयर कया, तव्हां केॾी मुश्किलातूं आयूं, को पैगाम ॾियणु चाहियो। मां इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि सोराब साहिबु की नवां फ़नकार जेका बि आहिनि उहे सिखी करे अचनि प्लेटफॉर्म ते, ऐं जंहिंखे ॾाढो शौक़ु आहे उहो पंहिंजी जदोजहद कंटिन्यू रखनि ऐं पाण खे मायूस न कनि। जितां माना हर चैनल ते कॾहिं माण्हू वञे थो त माण्हू चवंदा आहिनि यार आप अच्छा नहीं गाते हो, न माण्हू नाराज़ न थिए, माना कंटिन्यू उन शइ खे जारी रखे। इहो जदोजहद हूंदी तव्हांखे कॾहिं न कॾहिं प्लेटफॉर्म ज़रूरु मिलंदो। ऐं अॼुकल्ह दौर में त सोशल मीडिया जो दौर आहे, सोशल मीडिया माना चैनल ते पहुचण को वॾी ॻाल्हि न आहे। हर कंहिं माण्हू पंहिंजो चैनल आहे, बिल्कुलु उतां बि हिट थी विया आहिनि केतिरा ई माण्हू। हक़ीक़त त नौजवाननि खे मायूस न थियणु खपे। साईं हुसैन शेख साहिबु आख़िर में तव्हां को पैगाम ॾियणु चाहियो ॾिसंदड़नि खे? बसि मां इहो दोस्तनि खे चवंदुसि त तालीम ॾे तवजो ॾियो, तालीम पिरायो, पंहिंजा नौकरियुनि जे आसिरे ते बि तव्हां पंहिंजी ज़िंदगी गर्क न कयो, पंहिंजा कारोबार कयो। ऐं जेकॾहिं दोस्त हिन फील्ड में अचणु चाहिनि था त तालीम मुकमल करे पोइ अचनि, पहिरियां ज़रूरी आहे। हा, बाक़ी हाणे ईअं न वञो त असां हिते वेंदासीं वञी कमाईंदासीं, हे कंदासीं, इहो न करे। नौकरी हासिल करण लाइ तालीम हासिल न कयो, शऊर जे लाइ कयो। हा बिल्कुलु, जेको बि कमु कयो, भली पोइ बिज़नेस हुजे या बाद में अगरि सुठी नौकरी मिली थी वञे त गुड, न मिले नौकरी सरकारी ज़रूरी त न आहे न भाउ, प्राइवेट एरियो जंहिंजा लखे रुपया, बल्कि पंहिंजो अगरि बिज़नेस कयो था उन लाइ बि तालीम घुरिजे। जेकॾहिं तव्हां डायरेक्टर था थियो त उन लाइ बि तालीम हुजणु घुरिजे। सभु हुसैन शेख त कोन थींदा त मां 0-0 आहियां पोइ बि वेही पढ़ां थो, पर इहो बि मुंहिंजे पुठियां हिकिड़ो लॻाव आहे, मोहबत आहे, तॾहिं मां उहो कमु कयां। बिल्कुलु बिल्कुलु। नाज़रीन, इन ते असांजो अॼु जो जेको मॉर्निंग शो आहे, सुबुह साण धरती पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो।
सुभाणे इंशाल्लाह ज़िंदगी रे तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी। आख़िर में वेंदे वेंदे असां साजिद हैदराणी साहिब चवंदासीं त को ज़बरदस्त सिंधी कलाम तव्हां ॿुधायो त सही मज़ो अची इंशाल्लाह वञे। ज़रूरु सिंधी कलाम तव्हांखे ॿुधाईंदुमि। इकबाल आज़ाद जी शाइरी मरूम साहब जी शाइरी आहे अच्छा अच्छा ऐं इहो दोस्तनि जे नाम डेडिकेट। जी जी मुखे तुझी जुदाई थी मारे, मुखे तुझी जुदाई थी मारे, मुझी दिलड़ी पई तो के पुकारे, अल्लाह मुझी दिलड़ी पई तो के पुकारे। वो मुखे तुझी जुदाई थी मारे, तोल रातो डिहा मारो आथो, तुझ वाटू मरोज ॾिसा पियो। वो तोल रातो डिहा मारो आथो, तुझ वाटू मरोज ॾिसा पियो। वञी परदेस छॾे विसारे, वञी परदेस छॾे विसारे, मुझी दिलड़ी पई तो के पुकारे, अल्लाह मुझी दिलड़ी पई तो के पुकारे। वो मुखे तुझी जुदाई थी मारे, बेवफा सा वफा मां कया पियो, याद में हुन जी मां जिया पियो। बेवफा सा वफा मां कया पियो, याद में हुन जी मां जिया पियो। वो तोले इकबाल पियो जिंदगी गुजारे, वो तोले इकबाल पियो जिंदगी गुजारे, मुझी दिलड़ी पई तो के पुकारे, अल्लाह मुझी दिलड़ी पई तो के पुकारे। वो मुखे तुझी जुदाई थी मारे, मुखे तुझी जुदाई थी मारे, मुझी दिलड़ी पई तो के पुकारे, अल्लाह मुझी दिलड़ी पई तो के पुकारे, अल्लाह मुझी दिलड़ी पई तो के पुकारे।